हाणे असांजे सिंध एजुकेशन फेस्ट जी आख़िरी निशस्त शुरू थिए थी। तइलीम मौक़िया ऐं चैलेंजिस या चऊं सा मुश्किलातूं, तइलीम मौक़िया ऐं मुश्किलातूं, एजुकेशन अपॉर्चुनिटीज़ एंड चैलेंजिस। असांजा लॻभॻि सभई महिमान पहुची चुका आहिनि। साईं भीखाराम साहिब जन जो इंतज़ारु आहे, पर तेसिताईं असीं प्रोग्राम बाक़ाइदा शुरू था कयूं। साईं सभ खां पहिरियां सिंध यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिब जन खे गुज़ारिश कंदासीं त उहे अचनि, अची स्टेज ते अपीयर थियनि। साईं महराण यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर डॉक्टर असलम उकेली साहिब जन खे गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं असां सां अची स्टेज शेयर कनि। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे वाइस चांसलर डॉक्टर मुजीब सहराई जन खे गुज़ारिश आहे त उहे अचनि ऐं साईं स्टेज ते असां सां गॾु अची वियनि। सेंटर ऑफ एक्सीलेंस आर्ट एंड डिज़ाइन जामशोरे में हिकिड़ो इदारो आहे जेको ज़बरदस्त क़िस्म जो कमु करे थो पियो। साईं डॉक्टर भाई ख़ान शर साहिब खे गुज़ारिश आहे त उहे अचनि। असांखे हाणे चंदी घड़ियुनि में मूंखे डॉक्टर भीखाराम साहिब जन जो फ़ोन आयो आहे त उहे अचनि था, चंदी घड़ियुनि में असांखे जॉइन कंदा। हिन प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र ऐं मेज़बान शेख अब्दुल्ला साहिब जन जी ख़्वाहिश आहे त उहे महिमाननि खे अजरक ऐं गुलदस्ता पेश कनि। अब्बास शेख साईं डॉक्टर मुजीब सहराई साहिब जन खे गुलदस्तो पेश कंदो ऐं गुलदस्तो पेश थींदो साईं डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिब जन खे अब्बास शेख साहिब गुलदस्तो पेश कंदा। साईं डॉक्टर असलम उकेली साहिब जन खे अब्बास शेख साहिब गुलदस्तो पेश कंदा। आदिल शेख नौजवान बल्कि किड साईं डॉक्टर भाई ख़ान शर साहिब जन खे गुलदस्तो पेश कंदा। महिमाननि खे रिवायती सूखड़ी अजरक साईं अब्दुल्ला शेख साहिब पेश कंदा। सिंध म्यूज़ियम ते अचो 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 अचो। ऐं साईं डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहिब जन खे अजरक पेश कयो। साईं अब्दुल्ला शेख साहिब जन डॉक्टर असलम उकेली साहिब जन खे अजरक पाराईंदा शेख अब्दुल्ला साहिब, अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि। साईं डॉक्टर भाई ख़ान शर साहिब जन खे अजरक पाराईंदा साईं अब्दुल्ला शेख साहिब। डॉक्टर भीखाराम साहिब चंदी घड़ियुनि में असांखे जॉइन कनि था। ऐं बाबा हिननि जा टीचर्स गॾु हूंदा, महिरबानी कंदा त जेकॾहिं गोड़ शोर हा हा ॿार ज़ाहिरा सुबुह जो साजुर आया आहिनि, 10 बजे खां आया आहिनि। सिंध में त घटि ईअं थींदो आहे, 10 बजे जो प्रोग्राम हो 10 बजे शुरू कयो अथऊं। हर निशस्त पंहिंजे वक़्त ते शुरू थी आहे ऐं हर पुॼाणी वसी चुकनि था त वक़्त ते पूरो कयूं हुनखे। सो बाबा ई तव्हां ॿुधंदो त हीअ वाइस चांसलर साहिब आहिनि नंढड़ियूं, तव्हां वॾियूं थींदो त इन्हनि ई यूनिवर्सिटियुनि में वेंदो, इन्हनि खे ॿुधो त हीअ कीअं था ॻाल्हाइनि, इन्हनि जा ख़्याल कीअं आहिनि। तव्हां वटि जेकॾहिं सुवाल हूंदा न त उहे बि तव्हां करे सघंदव। बिल्कुलु सभिनि माण्हुनि खे इहो मौक़ो ॾींदासीं त उहो सुवाल बि करे सघनि। ऐं प्रोग्राम बाक़ाइदे तौर ते शुरू कयूं था। बसि जीअं तरतीब में वेठा आहियूं तीअं हितां ई गुफ़्तगू शुरू कयूं था। साईं तव्हां वटि हीअ कार्डलेस माइक आहिनि, शेयर थींदियूं, माइक शेयर थींदियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त डॉक्टर मुजीब सहराई साहिब जन खां ई शुरू कयूं था। साईं हायर एजुकेशन जे हवाले सां, छाकाणि त हाणे सॼो ॾींहुं असां ॿार न आहियूं, असां ॻाल्हि ॿोल कई आहे, हाणे हिन ते पहुता आहियूं। इहो हिकिड़ो सॼो वॾो मसइलो रहे थो पियो त असांजी एजुकेशन जदीद दौर जे तक़ाज़ाउनि सां हमकिनार नाहे। सवाल इहो थींदो थो रहे पियो। एग्रीकल्चर सेक्टर में त केतिरो असांजी ज़रायत खे डायरेक्ट इनपुट ॾिए थी। इंजीनियरिंग वारनि जो त ज़ाहिर आहे त ॿियो जहान आहे, पर उन ते बि ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं। अवा इहो पाकिस्तानी इंजीनियरिंग ठाही हूंदी, किथे प्रॉब्लम थी वियो त इहो ईंदो। ईअं ई डॉक्टरनि ते बि ॻाल्हि अचे थी, ॿियनि ते बि। इन तासुर खे कीअं था ॾिसो तव्हां?
हा सभ खां पहिरीं सभिनी जी महिरबानी त हिते दावत ॾिनी वई ऐं ख़ासि तौर ते अब्बास ट्रस्ट ऐं साईं अब्दुल्ला शेख साहब वारनि जी महिरबानी असां सभिनी खे हिते गॾु कयो। हायर एजुकेशन ॿिनि पर्सपेक्टिव्स में ॾिसणी पवंदी पाण खे पाकिस्तान में। हिकिड़ी असांजी आहे प्राइवेट सेक्टर, ॿियो आहे पब्लिक सेक्टर। अच्छा, हाणे उन जा रूट्स प्राइमरी एजुकेशन खां ई आहिनि। ईअं न आहे त का हायर एजुकेशन अचानक का शइ अचे थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सिस्टम आहे। तव्हांजी प्राइमरी एजुकेशन आहे, तंहिंखां पोइ तव्हांजी सेकेंडरी एजुकेशन आहे। साईं भले डॉक्टर भीखाराम, वाइस चांसलर लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस। साईं महिरबानी। साईं कार्रवाई बि करे वठूं। गुलदस्तो ऐं अजरक जी सुखड़ी। साईं न तव्हांखे दुकान ते पहुचाईंदा। साईं सुवाल इहो थी चुको आहे डॉक्टर भीखाराम साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां जॉइन कयो त हिकिड़ो तासुर आहे त हायर एजुकेशन जेकी तक़ाज़ा आहे वक़्त जी उनखे पूरो नथी करे। साईं मुजीब सराई साहब उन ते ॻाल्हाइनि पिया। हा, मूं इहो पियो चयो त असां वटि हिकिड़ो त ॿिनि पर्टिकुलर माइंड सेट सां ॾिसणु खपे शयुनि खे। हिकिड़ो त पब्लिक सेक्टर ऐं प्राइवेट सेक्टर में छा असांजो आहे, पर उन सां पहिरीं आहे त हायर एजुकेशन ते माण्हू तॾहिं पहुचे थो जॾहिं असांजो स्टार्ट आहे प्राइमरी एजुकेशन। ऐं प्राइमरी एजुकेशन खां वठी करे प्राइमरी, तंहिंखां पोइ तव्हांजी सेकेंडरी, पोइ इंटरमीडिएट, हायर सेकेंडरी जेके असां चऊं था, ऐं पोइ यूनिवर्सिटी एजुकेशन आहे। त उन में प्राइमरी एजुकेशन खां वठी करे ॿ इहे सेक्टर बि हलनि था पिया असांजा। मां अॼुकल्ह जे हालात जे बारे में ॻाल्हाईंदुसि त प्राइवेट ऐं पब्लिक में छा थो थिए। उन सभिनी ॻाल्हियुनि खे बालातर रखी मां इन पंहिंजे तजुर्बे मां इहो सिखियो आहे ऐं ॾिसूं पिया। ऐं आउं सॼे पाकिस्तान जी ॻाल्हि पियो कयां, न सिर्फ़ु सिंध जी, पर सॼे पाकिस्तान जी। सॼे पाकिस्तान जूं जेके बि यूनिवर्सिटीज़ ऐं पर्टिकुलरली जेके पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ आहिनि, तव्हां सभु सुञाण धुरियूं आहियो, तव्हां सभु शयूं ॾिसो पिया। ऐं मीडिया माशाल्लाह तमामु हिकिड़े सुठे पेस ते हले पई, तंहिंजे करे का शइ लिकाइण छुपाइण जी आहे कान। आउं इन जो यकीन सां चवां थो त जेके बि पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटीज़ आहिनि, ऑफकोर्स उन्हनि जी क्वालिटी वेरिएशन आहे, उन्हनि जी क्वालिटी में एजुकेशन में उन्हनि जे जेके उन्हनि जूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहे डिफरेंट आहिनि। माना काफ़ी असांजा पैरामीटर्स आहिनि जेके हिकु यूनिवर्सिटी खां ॿी यूनिवर्सिटी ताईं डिफरेंट थी सघनि था। जनरल यूनिवर्सिटी मेडिकल यूनिवर्सिटी खां डिफरेंट आहे, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी खां डिफरेंट आहे। पर आउं जनरली जेके बि यूनिवर्सिटीज़ असां जूं आहिनि, आउं इहो सम्झां थो त 90% दे आर डिलीवरिंग एट दैट लेवल जेका पाकिस्तान जे हवाले सां मुताबिक़त रखे थी ऐं उन जी बहितर आहे। हाणे अचूं त असां ॾिसूं त पाकिस्तान जो जॾहिं आउं चवां थो त पाकिस्तान जी मुताबिक़त सां जेकॾहिं यूनिवर्सिटीज़ असां जूं बहितर हलनि थियूं, त छा असांजी प्राइमरी एजुकेशन पाकिस्तान जे उन मुताबिक़त जेके बि असांजा हिकिड़ा बेस स्टैंडर्ड पैरामीटर्स आहिनि, आया प्राइमरी एजुकेशन असांजी उन ते आहे, आया सेकेंडरी एजुकेशन असांजी उन ते आहे, आया तव्हांजी हायर सेकेंडरी एजुकेशन उन ते आहे। ऐं जेकॾहिं इहे सभु शयूं सही हुजनि हा त पोइ यूनिवर्सिटीज़ खे एंट्री टेस्ट छो कराइणी पवनि हा। असांजा बोर्ड छा पिया परफॉर्म कनि। ऐं सम्झां थो हिन क़ौम खे, हिन मुल्क जे बाशिंदनि खे ऐं सुञाण धुरियुनि खे इहो अहसासु थियणु खपे। ऐं वॾे वाक़े सां चवां पियो त जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे तव्हांजी एजुकेशन खे खयूं बीठियूं आहिनि। एक्चुअली तव्हां ॾिसो तव्हांजे कॉलेजिस जो छा हाल आहे, तव्हां ॾिसो तव्हांजे स्कूल जो छा हाल आहे। काफ़ी शयूं थियनि पियूं, पर तंहिं हूंदे बि जेको असांखे ॿारु मिले थो, असां ईअं थो लॻे ॼण त उनखे प्राइमरी खे करे थोरो लिहाज़ करे वेंदुसि, पर जीअं सम्झो असां उनखे सेकेंडरी खां शुरू था कयूं। उनजी बेस नॉलेज छा आहे। मूंखे काफ़ी वक़्त खां 5 साल आहे हींअर माशाल्लाह एज़ अ वाइस चांसलर सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजा। आउं अची उन स्कोर खे जेको एंट्री टेस्ट जो स्कोर हो उनखे ड्रिजी हींअर 20 ते पुॼायो आहे। छो? इहो त स्कोर 50 हुजणु खपे। पर असांखे ख़बर आहे त जेकॾहिं मां इहो 50 स्कोर कंदुसि त 50% बि ॿार जेके आहिनि से एडमिशन कोन वठी सघंदा। इहे असांजा नौजवान रहिजी वेंदा। पर वरी तव्हां हिननि जी एग्ज़िट टेस्ट वठो। ऐं चवां थो रुॻो एंट्री टेस्ट न हुजणु खपे। मुंहिंजा दोस्त वाइस चांसलर वेठा आहिनि, इन्हनि सभिनी खे आउं चवंदुसि हाणे असां हिकिड़ी एग्ज़िट टेस्ट वठूं दैट हाउ वी प्रोड्यूस ग्रेजुएट। असां उन्हनि खे ग्रूम कीअं पिया कयूं मॉडर्न टाइम्स सां। तमामु सुठे नमूने सां वञनि पिया ॿार असांजा। इहे ई असांजा ॿार आहिनि जेके ग्रेजुएट थी। तव्हां ॾिसो आउं मेहराण यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहियां। मूं PhD ससेक्स यूनिवर्सिटी मां कई, 4 सालनि जे पूरे टाइम में कई।
सभु असांजा माशाल्लाह दोस्त प्राइमरी एजुकेशन खां वठी करे असां जेके पंहिंजूं एजुकेशनूं हासिलु कयूं ईअं ई हासिलु कयूं, पर अनफॉर्चुनेटली हींअर उहे शयूं न रहियूं आहिनि। ॿियो तव्हांजो सुवाल हो त असां दुनिया जे सां मुताबिक़ बिल्कुलु रखूं था। ऑफकोर्स असांजूं सहूलियतूं असांजूं फैसिलिटीज़ उहे न आहिनि, पर आउं सम्झां थो हीअ जेको मॉडर्न गैजेट्स आहिनि, जेको इंटरनेट आहे या जेके ॿियूं सभु जदीद सहूलियतूं आहिनि, उन्हनि असांजे नौजवान खे तमामु घणी एक्सेस ॾिनी आहे। उहे सभु सुञाणनि था। मां चवंदो आहियां पंहिंजे उस्तादनि खे त तव्हां ते ई असांजा नौजवान जेके वेठा आहिनि इहे तव्हांजो थोरो वधीक ख़्यालु था कनि, न त तव्हांखे अहिड़ा अहिड़ा सुवाल पुछनि जो तव्हांखे ख़बर पए। छो जो असांजो नौजवान ॾाढो सुजाॻ आहे, सिर्फ़ु उनजी ग्रूमिंग जो इशू आहे, उनजो बेस जो इशू आहे, इनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। डॉक्टर बीखाराम साहब, तव्हां मेडिकल जी यूनिवर्सिटी आहे उहा मिसाल तौरु मेडिकल साइंस में जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि केतिरनि ई हंधनि ते इहो ऑब्ज़र्वेशन, इहो बेसिक सुवालु आहे, इन करे मां पुछंदो थो वञा जेको आम माण्हूअ जी हायर एजुकेशन सां रिलेटेड आहे। मिसाल तौरु साइकोट्री हिकिड़ो सब्जेक्ट आहे, आम तौर ते केस अहिड़ा थियनि था। ख़ुदि हींअर तव्हांजे यूनिवर्सिटीअ में हिकिड़ो केस थियो, उन में ख़बरूं इहे पियूं अचनि त शायदि हू प्रेशर में हो ॿार या कीअं मामिलो हुयो। उहा मिसिंग आहे असां वटि। न रुॻो इहा, पर मां पंहिंजी कमज़ोर मालूमात जे करे मूं सवलो लफ़्ज़ वरितो आहे साइकाट्रीअ जो, पर खोड़ हंधनि ते चइजे थो पियो त असांजा कोर्स साईं हमादुल्ला भुट्टो साहिब हिते वेठा हुया, टेक्निकल कॉलेज में पढ़ाइनि था, साईं मुर्फ़त साहिबु वेठा आहिनि, उन्हनि चयो त सूरत हाल इहा आहे त असां जेके निसाब पढ़ायूं था पिया त उहो अञा ताईं टेक्निकल कॉलेज में पढ़ायूं था त कोयले वारी रेल जी इंजण कीअं ठहंदी आहे उहा, त छा असांजो जेको टेक्स्ट आहे उहो अपडेट थींदो रहे थो, जे नथो थिए त प्रॉब्लम किथे आहे? महिरबानी तव्हांजी। हा साईं, ठीकु आहे ठीकु आहे। ऐं तव्हांजो क्वेश्चन ॾाढो वैलिड आहे। एक्चुअली आउं वरी बि मुजीब साहब जी ॻाल्हि ते मोटी ईंदुसि त असां वटि पहिरियों त साइकेट्री जो तव्हांखे जवाबु ॾियां, पोइ ॿुधाईंदो त इहो डिफेक्ट किथां खां शुरू थिए थो, पोइ कीअं वधे थो, पोइ कीअं छा थो थिए। साइकेट्री पूरी दुनिया में जॾहिं तव्हां UK वेंदो या तव्हां ॿिए कंहिं कंट्री वेंदो, USA वेंदो, त असांजा डॉक्टर वेंदा आहिनि त उनजो साइकेट्री जे एग्ज़ामिनेशन जो कंपोनेंट थोरो वधीक हूंदो आहे, छो त जॾहिं माण्हू ज़हनी तरह सां ठीकु हूंदो तॾहिं उनजो आउटपुट सुठो हूंदो। अनफॉर्चुनेटली पंहिंजे हिन खिते में जेकॾहिं आउं चवां ॿ टे मुल्क मिलाए त इन में जॾहिं चयो वञे थो न की साइकेटिक इलनेस आहे, माना चरण जी अस्पताल, त पहिरियों त पब्लिक या आम माण्हू हुनखे एक्सेप्ट नथो करे। जेकॾहिं कंहिं पेरेंट खे चइजे तुंहिंजे ॿार खे साइकोलॉजिकल डिसऑर्डर आहे त हुनजो पेरेंट विड़ी थो पए त बाबा मुंहिंजो ॿारु ठीकु ठाक आहे, मूंखे तव्हां चरियो कीअं था चओ। चरियो लफ़्ज़ रुॻो न आहे, साइकेट्री में कई हुनजा डिसऑर्डर हूंदा आहिनि जेको हर आम माण्हू खे हूंदो आहे। ऐं हिते दोस्त वेठा आहिनि, ऐं सिंपल हिकिड़ो सुवाल थो करियां त इहे जेके बि हिते माण्हू वेठा आहिनि खां पुछो त तव्हांखे ख़ुदिकशी करण जा ख़्याल केतिरा दफ़ा आया हूंदा। अहिड़ो को माण्हू कोन्हे जंहिंखे ख़ुदिकशी करण जो ख़्यालु ज़िंदगी में न आयो हुजे कंहिं न कंहिं पहलू ते। माना सभिनी माण्हुनि खे डिफरेंट प्रेशर्स ऐं डिफरेंट शयूं हूंदियूं आहिनि, उन में इहा शइ आहे। माना पहिरें खां त इहा शइ आहे, पोइ हाणे इन में किन माण्हुनि खे घणो थो ख़्यालु अचे, किन खे थोरो थो अचे, पोइ साइकेटिक इलनेसिस वधनि थियूं, उनजा सोशल इम्पैक्ट, सोशल प्रेशर आहिनि, फैमिली प्रेशर आहिनि, एजुकेशन प्रेशर आहिनि। उन करे साइकेट्री जा माण्हू असां एडवर्टाइज़मेंट ॾींदा आहियूं, असांखे माण्हू मिलनि ई कोन था। साइकेट्री जा डॉक्टर ई एतिरा नथा मिलनि, छो त डॉक्टर जॾहिं थिए थो MBBS करण खां पोइ उहो चाहे थो त मूंखे पैसा कमाइणा आहिनि, ॿुधाए मुंहिंजी पेशेंट वधीक हुजनि, शयूं हुजनि, उन करे उहो क्लिनिशियन थिए थो या मूंखे। पर साइकेट्री में असां वटि पहिरीं ॻाल्हि त माण्हू मिलनि कोन था, बार बार असांजी एडवर्टाइज़मेंट ख़ाली वेंदी आहे। असां वटि माना सॼे पाकिस्तान में साइकेट्रिस्ट तमामु घटि आहिनि जिन जी असांखे इंतिहाई घणी ज़रूरत आहे। ऐं असांजी सोसाइटी ऐं असांजे अवाम ऐं असांजे यूथ खे इहो ख़बर पवणु घुरिजे, छो त इहे ई यूथ सुभाणे डॉक्टर थींदा, इहे यूथ सुभाणे स्पेशलिस्ट थींदा, त हिननि जे ज़हन में हुअणु घुरिजे त इन फील्ड जी तमामु घणी इंपॉर्टेंस आहे। यानी असांजे एजुकेशन में इहो पासो ई मिसिंग आहे न? मिसिंग आहे, त इहा त तमामु वॾी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे, पासो सॼो मिसिंग आहे। असां जीअं इम्तिहान वठंदा आहियूं त इम्तिहान में साइकेट्री जा चंद क्वेश्चन हूंदा आहिनि, उहो जेकॾहिं क्वेश्चन ॿारु नथो बि अटेम्प्ट करे तॾहिं पास थी थो वञे, डॉक्टर थी थो वञे। उन करे असां पाण सोचूं पिया त साइकेट्री जे कंपोनेंट खे सही असेस कयो वञे ऐं उनखे सही पढ़ायो वञे, ऐं उनजे कंपोनेंट खे पास थियण खां सवाइ उन ॿार खे डिग्री ने अवॉर्ड न कई वञे। त इहो चेंजिंग थियणु घुरिजे असांजे मेडिकल जे कैरिकुलम में, जंहिंमें शायदि PMDC बि हींअर काफ़ी सीरियस वरितो आहे। हाणे
अचूं था त इहो ख़राबी किथां शुरू थिए थी। ख़राबी हितां शुरू थिए थी त ॾिसो प्राइमरी में असीं मास्तर त आहियूं, टीचर त आहियूं, पर टीचर जी डेफिनेशन सिर्फ़ु इहो न आहे त क्लास में वञी क्लास पढ़ाइणु। टीचर जी डेफिनेशन इहो आहे त सॼी क्लास में ॾिसे त कहिड़ो माण्हू आहे, कहिड़ो ॿारु आहे जंहिंजी एबनॉर्मल जेका एक्टिविटी बि नज़र पियो अचे, या हू छो इंट्रस्ट न पियो वठे। इंट्रस्ट नथो वठे ॿार, माण्हुनि जा ॿ रीज़न थी सघनि था। हिकिड़ो रीज़न आहे त या त तव्हां सही पढ़ायो कोन पिया, त तव्हां पंहिंजो पाण खे इम्प्रूव करियो, या त हुनखे को बिहेवियरल प्रॉब्लम आहे, को हुनखे साइकेट्रिक प्रॉब्लम आहे, या हू घरां निकितो आहे दड़का खाई निकितो आहे, हाणे हुनजे क्लास में उहो घर वारो सिनारियो पियो हले, या ॿियो को इशू आहे। ॿियो त असांजी जीअं हाणे तव्हां मेडिकल यूनिवर्सिटी, असांजी यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कई त इहो बिल्कुलु ईअं ई आहे त ॿारु अंडर प्रेशर हो, ऐं उहो प्रेशर में छो त उहो अंडर प्रेशर हो, उनखे उनजा रीज़न हुआ, हुनजो इंट्रस्ट ई कोन त मेडिकल में वञण जो, पर पेरेंट्स जो ख़्यालु हो त असांजो ॿारु डॉक्टर थिए। ऐं उहो ॿारु असां वटि टेई साल माना पहिरियां 2 साल जेको रेगुलर एग्ज़ाम में फेल थींदो रहियो आहे, पोइ रीसीट में पास थींदो रहियो आहे। हींअर बि ॿारु उन में फेल थियो आहे, ऐं पोइ वरी जेको आहे सो हुनजो अञा रीसीट में जो इम्तिहान आयो कोन जो वेहे आहे, हिकिड़ो इहो रीज़न हो। त ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू त असांजी यूथ खे, असांजे पेरेंट्स खे पंहिंजे ॿारनि खां उनजी विल पुछणु घुरिजे त तूं छा थो थियणु चाहीं। असां उन्हनि ते फ़ैसिला थोपियूं था। फ़ैसिला थोपियूं छो था? पेरेंट पंहिंजो औलाद जो दुश्मन न हूंदो आहे, पर हिकिड़ो थींदो आहे त बाबा हाणे अहिड़ो को कमु वठी ॾियो जेको अहिड़ी कंहिं एजुकेशन में पढ़ायो जो सुभाणे नौकिरी न मिले त उहो पैसा कमाए सघे। उन में हिकिड़ी मेडिकल आहे, इंजीनियरिंग आहे, इन में जेकॾहिं माण्हू किथे प्राइवेट में लॻी थो वञे, ॿिए पासे लॻी थो वञे, त उनजे करे चवणो पवंदो त असां ॿार खे फस्ट प्राइमरी खां पढ़ायूं था ऐं असां उहो डिग्री ताईं हुनखे वठी था अचूं, त असां जेतिरियूं यूनिवर्सिटियूं हुजनि, जेतिरियूं इंस्टीट्यूट खोलियूं था, त उन ॿारनि जी यूटिलाइज़ेशन असां वटि हुजे त बाबा हीउ फाइनल करण खां पोइ हीउ बेरोज़गार न रहंदो, हीउ हिते वञी नौकिरी कंदो, हीउ सिस्टम असां डेवलप कंदासीं। पोइ ॿार खे सभु, पोइ पेरेंट बि मजबूर कोन हूंदो, ॿार बि मजबूर कोन हूंदो, ऐं असांखे हर डिपार्टमेंट जी हर शइ जी ज़रूरत आहे। इहा ई ॻाल्हि पियो चवां त इहो लिंकेज ठहे न पियो थो न, इहो मेडिकल जे डॉक्टरनि जो त ठही वियो आहे, पर लिंकेज उहो ठहे न पियो थो। साईं बुरफत साहिबु, तव्हां अचूं था यूनिवर्सिटियुनि जी जॾहिं रैंकिंग थींदी आहे त आम तौर ते असांखे सिंध जे यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां, पंहिंजी यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां, हिकिड़ी अधु यूनिवर्सिटियूं पब्लिक सेक्टर जूं आहिनि उनखे छॾे मायूसीअ जी सूरत हाल नज़र ईंदी आहे। असीं टॉप बॉटम में किथे नज़र ईंदा आहियूं, इहो छो आहे? न साईं, सभ खां अवल तव्हां सभिनी जी महिरबानी, मुंहिंजे भाउ अब्दुल्ला कोस्तानी साहिबु, नाज़ तव्हांजी, ॿिए सभिनी मुंतज़िमिन जी, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो की असांजे दोस्तनि सां ऐं ख़ासि तौर नियाणियुनि ऐं स्टूडेंट सां ॻाल्हायूं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां की कुझु मिसपरसेप्शन आहे। असां वटि डेटाबेस कोन्हे, असां आई सॉरी जे तरफ़ हलूं पिया, इवेंट थींदा आहिनि। जीअं हाणे सुसाइड जो हिकिड़ो वाक़ियो थियो लम्स में, लम्स ख़बर में आयूं। अदा असां जंहिं ग्लोबल दुनिया में वियूं पिया, ऐं तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां, जापान में 30,000 शागिर्द यूनिवर्सिटी जा हर साल सुसाइड कंदा आहिनि। त हाणे इहो कोन्हे की हिकिड़ो यकीनन अफ़सोसनाक वाक़ियो, लेकिन उन वाक़िए खे सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ो वाक़ियो थियो, हर जॻह ते जेको इहो कोट थींदो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां की मूंसां गॾु साईं वेठो आहे, हिन वक़्तु पाकिस्तान जी जेकी इंजीनियरिंग यूनिवर्सिटी आहे उन में असांजी महरान यूनिवर्सिटी जेका उहा नंबर 2 ते आहे, मुंहिंजे ख़्याल में सी रैंकिंग में नंबर 2 ते आहे। हिन वक़्तु तव्हांखे ॿुधायां, सिंध यूनिवर्सिटी जेके नेशनल रिसर्च प्रोजेक्ट्स थिया आहिनि, पाकिस्तान जी जेके 135 यूनिवर्सिटी, उन में सिंध यूनिवर्सिटी नंबर 10 ते आहे। तव्हां डेटा ॾिसो। हाणे जेके तव्हां किथे किथे जेका साईं ॻाल्हि कई उनखे अॻिते वधायूं पिया, तव्हां असांखे जेको स्टफ ॾियो पिया, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ऐं पाण असां जेके वेठा आहियूं वन स्कूल, ऐं पंहिंजे उस्तादनि जो ख़ासि तौर ते जेके मुंहिंजा स्कूल टीचर्स हिते वेठा आहिनि, असीं उन्हनि जी प्रोडक्ट आहियूं। मूं जंहिं स्कूल मां पढ़ियो, वन स्कूल वन टीचर हूंदो, मुंहिंजो हिकिड़ो उस्ताद मूंखे सभु सब्जेक्ट पढ़ाईंदो, पाण मैट्रिक पास हो, को स्पेशलाइज़्ड कोन हो। साईं वेठो, साईं डॉक्टर साहिबु ज़फ़र ॻाल्हि पई कई, असां जितां पढ़ी आयासीं उते उस्ताद जेके वन स्कूल वन टीचर हूंदो, इहो सिंधी मीडियम स्कूल हूंदा हुआ, इंग्लिश मीडियम। असां 6वीं क्लास खां पोइ ABC पढ़ंदा हुआसीं। ज़्यादातर जेके सिंधी स्कूल हूंदा हुआ, क्लास 1 खां 5 स्कूल ताईं वन मीडियम हूंदो, हिकिड़ो उस्तादु हूंदो। अॼु तव्हांजा स्कूल किथे बीठा आहिनि, जी प्रोफेसर साहिबु ॻाल्हि कई, तव्हांजा कॉलेज किथे बीठा आहिनि, एग्ज़ामिनेशन सिस्टम में नकल ते पाबंदी ते असां VC जेके हिकिड़ो मिंट मोकिल ॾींदा आहियूं। हाणे छा अथव, तव्हांजो जेको सुठो मौक़ो मिलियो, असांजो साथ ॾियो। हाणे हिन वक़्तु असीं अगरि नकल ते पाबंदी लॻायूं, कूड़ी डिग्रियुनि ते पाबंदी लॻायूं,
100 ॿारनि जो आउं टेस्ट वठां थो, 100 मां 10 असांखे खपनि 90 पास थींदा। जेके 90 मां जेके फेल थिया उहो यकीननि जेको उहो सॼी कम्यूनिटी बीठी हूंदी आहे, सभु त सिलेक्ट कोन थींदा। ऐं तव्हांखे मुख़्तसिर ॿुधाईंदो हलां, अॼु बि यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि, असां 4 साल असांजो ॿारु यूनिवर्सिटी में गुज़ारींदो आहे, तव्हांजा 12 साल 14 साल ॿारु स्कूल में गुज़ारींदो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां की इहा परसेप्शन पब्लिक यूनिवर्सिटीज़ जी साईं चयो, ऐं 90% चवंदुसि जेके कंट्रीब्यूट कनि था। ऐं तव्हांखे नाला ॿुधायां थो, तव्हां मुंहिंजे यंग ॿारनि सां अचे मिलियो, हिते घणा ई दोस्त वेठा आहिनि, साईं मीडिया जो शागिर्द वेठो, साईं असांजे अॻितां इहे जेके हिन वक़्तु तव्हांजे मीडिया में वेठा अथव, तव्हांजे पॉलिटिक्स में वेठा अथव, तव्हांजे जुडिशरी में वेठा अथव। चीफ जस्टिस सिंध हिन वक़्तु जेको वेठो अथव शेख साहिबु, उन खां पुछो पढ़ियो किथे, MSc मैथमेटिक्स सिंध यूनिवर्सिटी। साईं इहो बिल्कुलु पुराणी मां न साईं हिन वक़्तु बि ऐं तव्हांखे अचे मूंसां मिलो, हिन वक़्तु वधीक बहितर सिचुएशन अथव। हिकिड़ो सुवालु पुछां थो, तव्हां हिते सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे अहिड़ा क्लास बि यूनिवर्सिटियुनि में हलनि था जिते सब्जेक्ट जो उस्ताद 2-2 महीना वञे नथो साईं। साईं हाणे ईअं कोन्हे, तव्हांखे ॿुधाईंदा ईअं थींदो हो। हाणे ॾिसो, आउं तव्हांखे छा ॿुधायां, सिंध यूनिवर्सिटी या ॿियनि यूनिवर्सिटी में तव्हां वटि एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ठाहियो वियो। यूनिवर्सिटीज़ में जॉब मार्केट बनी वई, कंहिंखे बि अगरि नौकिरी खपंदी हुई त यूनिवर्सिटी जा VC जेके उनखे पाबंद कयो वियो। असां जहिड़ो उकेली साहिबु जहिड़ो या साईं जहिड़ो जेको नथो मञे त असां वटि जेको एंटी करप्शन जा केस थी था वञनि, त यूनिवर्सिटी खे एक्सचेंज बनायो वियो। इहे यकीननि आहे, हाणे ई कोन्हे। तव्हांखे रिकॉर्ड ते ॿुधायां, असां वटि जेके यकीननि इहे थिया। हाणे 25 सालनि जो ॿारु जेको अॼु खां 25 साल अॻु यूनिवर्सिटी में आयो, यूनिवर्सिटी में हायर सिस्टम आहे, फायर कोन्हे। अॼु खां 25 साल अॻु जेको ग़लति माण्हू आया, अॼु उहो 50 साल जो प्रोफेसर, यकीननि अहिड़ा माण्हू यूनिवर्सिटी में हूंदा। उहे अञा बि 10 साल तव्हांजा वे। हिकिड़ो सिलेक्शन जेको असीं 25 सालनि जो कंदा आहियूं, उहो अगरि आउं अॼु ग़लति कंदुसि, ऐं 35 साल तव्हांजा ॿुड़े वेंदुसि। उहे ग़लतियूं चाहे स्कूल टीचर खां वठी तव्हांजे टीचर सिलेक्शन कीअं थींदा आहिनि, तव्हां वटि सिंध स्कूल में उस्ताद कीअं सिलेक्ट थिया, इम्तिहाननि जो सिलसिलो छा आहे। असां पाण ॿार बि पंहिंजे ॿारनि खे नकल कराईंदा आहियूं। असां वटि फ़ोन ईंदा आहिनि, मूं वटि फ़ोन मैसेज मौजूदु हुजनि, मुंहिंजा MA MPA जेको हिकिड़े सब्जेक्ट में 0, साईं तव्हां कहिड़ा वाइस चांसलर आहियो, हिकिड़े सब्जेक्ट में पास नथा करे सघो। ऐं कोन कंदुसि, यकीन उनजो नतीजो छा निकिरंदो। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, लेकिन महिरबानी करे इहो मिसकंसेप्शन जेके इहा अधी असांजे साम्हूं वेठी आहे, असांजा आउं अॼु तव्हांखे ॿुधायां सिंध यूनिवर्सिटी में अचो, ऐं तव्हांखे मुख़्तसिर टाइम में 2 नाला थो ॿुधायां। ऐं मूं चाइना पे विज़िट कई, मुंहिंजो हिकिड़ो स्टूडेंट हो अयाज़ हकिड़ो, तव्हां यकीन करियो नोबल याफ़्ता माण्हू सां गॾु काम पे कयईं। तव्हांखे उन सां मिलाईंदुसि। मूं हुन खां पुछो छा कई, साईं मूं IT में MSc कई, मूंखे नौकिरी कान मिली, ऐं हिते चाइना। मूं स्काइप ते हुनजो इंटरव्यू वरितो, अॼु उहो असिस्टेंट प्रोफेसर आहे। मूं वटि अयाज़ समूह मौजूदु अथव, बीजिंग में कैंसर ते कम पे कयईं। मूंसां फेसबुक ते आयो, मूं हुनखे सिलेक्ट कयो। अॼु अयाज़ समूह फिज़ियोलॉजी जो हिसो आहे। मूं वटि अहिड़ा 10-20 ॿार अथव जेके पब्लिक स्कूल, पब्लिक कॉलेज ऐं सिंध यूनिवर्सिटी मां पढ़ी निकिता, हिन वक़्तु बहितरीनु साइंटिस्ट आहिनि। तव्हां रोबोटिक्स ते प्रोग्राम पिया हलायो। NASA में असांजी भेण मिसिस गुलाम मुहिउद्दीन मेमन जी ज़ाल आहे, सिंध यूनिवर्सिटी मां पढ़ी वई, इंटरनेशनली रोबोटिक्स ते कम पई करे। यकीननि जेके ग्रे एरियाज़ आहिनि, ग़लतियूं पंहिंजी जाइ ते आहिनि, उहे सभु आहिनि, लेकिन हीअ पब्लिक यूनिवर्सिटी में जेका कंट्रीब्यूशन आहे, अॼु आउं हिते अगरि तव्हांजे साम्हूं वेठो आहियां त इहो उन्हनि उस्तादनि जी प्रोडक्ट आहिनि जंहिंजी वजह सां अॼु VC बनी। असां वटि उहो सपोर्ट सिस्टम जेको कोन्हे। तव्हां जेको हिन वक़्तु आई एम सॉरी, हिकिड़े के ॿार खे हाइपेटाइटिस थी वियो घोटकी में, ख़बर पई हले साईं सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्द खे हाइपेटाइटिस थी वियो। हिकिड़ो ॿारु टंडो जाम में या कंहिं रोड ते एक्सीडेंट में अचे वियो, साईं सिंध यूनिवर्सिटी जो शागिर्द एक्सीडेंट में मारिजी वियो। ख़ुदा जा बंदा आऊं तव्हांजा हथ ॿधी थो चवां, ॿार यकीननि हाइपेटाइटिस थींदा आहिनि, उन्हनि जा वाक़िया थींदा आहिनि। हिकिड़ी नियाणी पंहिंजी पसंदि सां वञी शादी कई। अॼु 21वीं सदी में साईं सिंध यूनिवर्सिटी जी नियाणी जेका हॉस्टल खां, भई कंफर्म त करियो अहिड़ो को वाक़ियो कोन थियो। हाणे हिकिड़ी नियाणी 21-22 सालनि जी अगरि पंहिंजी मर्ज़ी सां शादी थी करे, छा वाइस चांसलर हुनखे रोके सघे थो या यूनिवर्सिटी रोके थी सघे? त तव्हां जे अंदाज़ सां हुननि यूनिवर्सिटीज़ खे, त हाणे आऊं तव्हां सां इहो सुठो मौक़ो आहे की भई सिंध यूनिवर्सिटी में 10,000 शागिर्द पढ़ंदा आहिनि। साईं वटि लम्स में घणा शागिर्द अथव, इहो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। लेकिन छा दुनिया में का सुसाइड कान थींदी आहे छा? यकीननि हिकिड़ो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। लेकिन मुंहिंजी एक्सपर्टीज़ मूं तव्हां करे वेही ॻाल्हाईंदुसि, 4 शागिर्द मुंहिंजा जेके PhD करे चुका आहिनि सुसाइड ते, इंतिहाई अफ़सोसनाक आहे। लेकिन छा उहो उन में यूनिवर्सिटी जो यकीननि कंट्रीब्यूशन हूंदो? लेकिन आउं सम्झां थो हिते न काउंसलिंग न साइकियाट्री, इहो ख़ानदान खां वठी हेसि ताईं वेंदो आहे। मल्टी कॉज़ेशन आहिनि, हिकिड़ो माण्हू को कमु कंदो आहे, उन जे पुठियां घणा सबब आहिनि। आउं तव्हांखे रुॻो इहो मौक़ो वठी तव्हांजो शुक्रियो कंदुसि, टाइम घटि आहे। लेकिन यूनिवर्सिटी, पब्लिक यूनिवर्सिटी अॼु तव्हां लाइ आख़िरी उमेदु आहे।
अचो असांजी मदद करियो, असां में ख़ामियूं आहिनि असां ते यकीनन तनक़ीद करियो, लेकिन इहो ई न करियो। मुंहिंजा भाउ सिंध यूनिवर्सिटी जी सालाना फीस अथव, हीअ वाहिद यूनिवर्सिटी आहे पाकिस्तान जी जेका सेमेस्टर पढ़ाईंदी आहे। 8,000 खां वठी 20,000 सालाना फीस साईं, हिकिड़े साल जी 20,000। तव्हांजो ॿारु जेको वञी के स्कूल में पढ़ंदो आहे उनजी फीस त ॿुधायो त घणी ॾींदा आहियो। उन यूनिवर्सिटी खे असीं ॾियूं छा पिया? सिंध यूनिवर्सिटी जो फैकल्टी ऑफ आर्ट्स जी जेका बिल्डिंग आहे 1962 में बनी। मूं वटि 1000 शागिर्द 1962 में हुआ, अॼु उन बिल्डिंग में 8,000 शागिर्द वेठा आहिनि। सही आहे त बिल्कुलु सही हाणे आहे। उनखे मूं वटि जेके हॉस्टल ठहिया, लास्ट हॉस्टल 20 साल अॻु ठहियो, असां वटि नियाणी हूंदियूं कोन हुयूं। हाणे मूं वटि तादाद वञी पहुती आहे 10,000, ऐं हिकिड़े ॾींहं में मूं वटि अलादीन जो चिराग त कोन्हे तव्हांखे हॉस्टल ठाहे ॾींदो। सही हॉस्टल कोन पिया मिले। त महिरबानी करियो असांजो साथ ॾियो, अचो जेके प्रैक्टिकल इशूज़ आहिनि उन्हनि खे ॾिसो। पब्लिक यूनिवर्सिटीज़ साईं मुंहिंजा जस्ट 1 मिनट, मेरहान अकेली मेरहान यूनिवर्सिटी अथव। तव्हां आगा खान सां कंपेयर था करियो, जीअं साईं चयो आगा खान में 1000, मूं पढ़ायो ऐं हुते प्रोफेसर रहियो आहियां। आगा खान यूनिवर्सिटी में 1000 स्टूडेंट अथव। टोटल पॉपुलेशन घणी आहे? आगा खान में जेको ॿारु A लेवल O लेवल करे वेंदो आहे, उनजो पीउ उनखे गाॾी में पिक एंड ड्रॉप कंदो आहे, हुनजा लंच ऐं सभु कुझु मौजूदु हूंदा आहिनि। असां वटि जेको पेट बुखियो ॿारु अची वेंदो, मुंहिंजा ॿार तव्हांखे ॾुख ॿुधायो, मूं कोशिशि कई, अॼु बि कोशिशि करां पियो। 40% मुंहिंजा ॿार जेके आहिनि हिकिड़े वक़्तु मानी खाईंदा। सिंध यूनिवर्सिटी में जेके हॉस्टल में ॿार अथव, तव्हांखे चांहि पराठो कट चांहि, इहा कट चांहि अॼु बि असांजे पब्लिक यूनिवर्सिटी में यानी अधु कोप चांहि जेका मिलंदी आहे, इहा किथे कट चांहि पीअंदो आहे जेको अफोर्ड न कंदो आहे। इहे ॿार मुंहिंजा जेके वेठा अथव, हिकिड़े वक़्त जी मानी खाई, इन मां अयाज़ हकिड़ो, अयाज़ समूह, अज़हर अयाज़, ऐं इन में रज़ाक चन्ना जहिड़ा छोकिरा जेके ऑस्ट्रेलिया खां PhD करे अचनि था, अॼु मुंहिंजे फैकल्टी जो हिसो आहिनि। यंग ॿार अथव, यकीन करियो हिनखे असांजी लास्ट उमेदु अथव। महिरबानी करियो तव्हां सभु गॾु अचो, इन्हनि पब्लिक यूनिवर्सिटी में जेके ख़ामियूं आहिनि यकीननि उन्हनि ते ॻाल्हायो। लेकिन ईअं न थिए त मुंहिंजा 2 दोस्त जेके आहिनि कंहिं इंटरव्यू में फेल थी पिया। हाणे मूंखे यकीन करियो जां चवां पियो सुठो थो फेल थिया, मूंखे उस्ताद खपनि, मूंखे के कामरेड ऐं सोशल एक्टिविस्ट न खपनि जेको मथे ते आसमान। तव्हां ख़ुदा न ख़ास्ता असांजे ॿारनि में फेल जेको आहे उहो तव्हां में कहिड़ा वेठा अथव जॾहिं फेल न थिया, ऐं 5 दफ़ा फेल थियो। असांजे ॿारनि खे फेल थियण जी बर्दाश्त ॾियो न, हिकु दफ़ा फेल थियो अॻे दफ़े पास थी वेंदा। वॾी महिरबानी। असां तमामु घणा सुवाल तव्हां विच में छॾिया आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ो मेजर सुवाल त इहो आहे त असांजूं यूनिवर्सिटियूं वीचारियूं ग़रीब थींदियूं वञनि थियूं, उन्हनि जा वाइस चांसलर, उन्हनि जी इंतिज़ामिया, प्रोफेसर शाहूकार अमीर थींदा वञनि था। हिकिड़ो वॾो मसइलो आहे, हिकिड़ो जेको असीं चऊं था। पर इहो अॻियां सुवाल हलूं था डॉक्टर उकेली साहिब ॾांहुं। ऐं हिकिड़ो जेको साईं ॻाल्हि पिया कयो साईं, त माण्हू PhD ॿाहिरां करे अचनि था, यूनिवर्सिटीअ जे एक्सपेंसिस ते करे अचनि था, ॿिया मामला हुजनि था। यूनिवर्सिटियुनि में आम तौर ते असीं ॾिसूं था पिया, इहे अहिड़ा सुवाल आहिनि जेके आम माण्हुनि जे ज़हननि में, उन करे आउं तव्हां सां बिल्कुलु रफ़ टफ सुवाल कंदुसि। उस्ताद PhD ॿाहिरां करे आयो, हिते ख़बर पई त हू पेट्रोल पंप पियो हलाए, हिते ख़बर पई त हू हाउसिंग कॉलोनी पियो हलाए, हिते ख़बर पई त कंट्रोलर लॻो पियो आहे, हिते क्लास न पियो हलाए। हीअ छा फिनामिना आहे साईं? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साहब गरम गरम ॻाल्हायो, हाणे मां थधो थधो ॻाल्हायां। एक्चुअली जंहिं मुल्क में रहूं था उन मुल्क जो कल्चर, उन मुल्क जी सोसाइटीज़ जो कल्चर, उन मुल्क जे हुकुमराननि जो कल्चर, उन मुल्क जे आम माण्हुनि जो कल्चर, इहे सभु चीज़ूं नज़र में रखी सोसाइटियूं ठहंदियूं आहिनि। यूनिवर्सिटियूं को सेक्रेड कहो त इन कोन के आसमान खां परे, को आइसोलेशन में को आइलैंड त आहे कोन जे बि इन्फ्लुएंस खां परे हुजनि। जेके बुरायूं माशरे में आहिनि उहे यूनिवर्सिटीज़ में बि आहिनि, ऐं असां सभिनी खे गॾिजी एफर्ट्स वठणा आहिनि त यूनिवर्सिटियूं या एकेडमिक इंस्टीट्यूट्स बहितर खां बहितर थियनि। साईं बिल्कुलु सही चयो, हिकिड़ो ज़मानो हो असां इन्हनि ई स्कूलुनि मां, इन्हनि ई कॉलेजिस मां, पीले स्कूलनि मां ई पढ़िया आहियूं, ऐं अल्हम्दुलिल्लाह जे असां हिते पहुता आहियूं। ऐं ख़बर पए थी त भई दुनिया में बि सॼी ॾिठी आहे, उते बि ईअं ई पढ़ाइयूं हलनि थियूं। असांजी जेका एजुकेशन जे हवाले सां बदकिस्मती सां एजुकेशन खे उन नज़रिए सां न ॾिठो वियो आहे। अॼु बि तव्हां ॾिसो विथ सारी टू द गवर्नमेंट पीपल, पर खोड़ जॻहियुनि ते डिसीशन मेकिंग कोन्हे। वाइस चैंसलर जी अपॉइंटमेंट में साल साल लॻाए था छॾीनि। वाइस चैंसलर जी अपॉइंटमेंट में केतिरी जेका सा क्वालिटी ऐं कैडेबिलिटी जो ख़्यालु कयो थो वञे। इहे सभु फैक्टर आहिनि इदारनि खे हलाइण लाइ।
इदारनि खे, जिते दुनिया सॼी जेका सा अलाए केॾे तरफ़ वञे पई। ताज़ो जैकमा खे ॿुधो, हिकिड़ो alibaba.com जो ओनर, हांगकांग यूनिवर्सिटी में हुनखे ऑनरी PhD मिली। हुन ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त पोयनि 20-25 सालनि में असां कोशिशि पिए कई त सुठा ग्रेजुएट प्रोड्यूस करियूं जेके मशीन खां बहितर कमु कनि, ऐं हिन वक़्तु दुनिया में मशीनूं प्रोड्यूस थियूं आहिनि जेके माण्हुनि खां बहितर कमु थियूं कनि। असां सॼी कोशिशि कई त असां नॉलेज ॾियूं, पर हाणे ख़बर थी पए त नॉलेज ख़ाली सफिशिएंट कोन्हे, असांखे विज़डम ॾियणी आहे, इनोवेशन ॾियणी आहे, क्रिएटिविटी ॾियणी आहे। सॼी ट्रांसफॉर्मेशन थिए पई अॼु जी डिजिटल ट्रांसफॉर्मेशन में, ऐं असां हलूं पिया बिल्कुलु लो पेस ते। दुनिया जॾहिं होॾां अॻियां हुते पुॼे थी त असां हुन खां इलाही पोयां आहियूं, पोइ असांखे उन ताईं पहुचण में घणो टाइम थो लॻे। तव्हांजो जेको सुवालु हो त PhD जेके ॿाहिरां अचनि था उहे हिते छो था कनि, ज़ाहिर आहे त उन्हनि खे रिसर्च फंडिंग न मिलंदी, ग्रांट न मिलंदी, माहौल न मिलंदो। असांजो दोस्त मुश्ताक मिरानी चवंदो आहे त एट द एंड ऑफ द डे इट इज़ पॉलिटिकल इकोनॉमी। मीडिया हुजे, प्रोफेसर हुजे, इंटेलेक्चुअल हुजे, पैसा त सभिनी खे खपनि। जेको चवे थो मूंखे पैसा नथा वणनि, कूड़ थो ॻाल्हाए। बाक़ी हक़ हलाल जा खपनि, ईमानदारी वारा खपनि, सुठी इज़त वारा खपनि, उहो हर कंहिंजो नसीबु आहे, हर कंहिंजी चॉइस आहे। इन जे करे जेके PhD अचनि था उन्हनि खे थोरो सब्र करिणो थो पए, थोरो पेशेंस खपनि, जो उन लेवल ते पुॼनि जो थोरी उन्हनि जी उहा इकोनॉमी बि इम्प्रूव थिए। हाणे ओसि ताईं सब्र नथा करे सघनि त पोइ ज़ाहिर आहे को धंधो दाड़ी कनि था, ॿिया रोज़गार जा ज़रिया ॻोल्हिनि था, ज़ाहिर आहे रोज़गार हलाइणो आहे। अल्टीमेटली हिकिड़ो सिचुएशन अहिड़ी अचे थी जो रिसोर्सिस लिमिटेड आहिनि हिन मुल्क में। तव्हां ॾिसो न, अॼु असांजे मुल्क जा फॉरेन करेंसी जा रिज़र्व शायदि कल्ह सऊदी अरब जे 1 बिलियन खां पोइ 15 बिलियन टुपिया आहिनि। ठीकु आहे साईं। ऐं 2008 में स्टैनफोर्ड वियोसि, स्टैनफोर्ड जा फॉरेन करेंसी रिज़र्व 16 बिलियन हुआ हिकिड़ी यूनिवर्सिटी जा। हाणे तव्हां कंपेयर था करियो असांजी यूनिवर्सिटियुनि खे ॿाहिरि जी यूनिवर्सिटियुनि सां, फॉर गॉड सेक देयर इज़ नो कंपेरिज़न एट ऑल। वी आर नो वेयर, वी आर नो वेयर। MIT जे ग्रेजुएट्स जूं जेके कंपनियूं आहिनि उन्हनि जी जेका वर्थ आहे उहा दुनिया जे 11 नंबर मुल्क जे वर्थ खां वधीक आहे। MIT ऐं स्टैनफोर्ड जे मुल्कनि जी गॾियल वर्थ जेका आहे उहा 4 ट्रिलियन खां मथे आहे, जेका 4th रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड खां जे वेझो आहे। पाकिस्तान जा फॉरेन डेट आहिनि $96 बिलियन, 96 बिलियन, 0.1 ट्रिलियन। असां ॻाल्हायूं किथे था? असांखे यूनिवर्सिटियुनि में पैसा, यूनिवर्सिटियुनि खे जेके मिलंदो उन ई मां ई रिसोर्सिस ख़र्चु कंदा न। साईं ॿुधायो 62 में, ऑफकोर्स हुन में हाणे ख़ाली यूनिवर्सिटियुनि जे एडमिनिस्ट्रेशन हिकिड़ी मुसलसल तसलसल आहे। साईं त हाणे आयो आहे, सिंधी यूनिवर्सिटी वीचारी खे त जेको सो बदकिस्मती आहे। लीडरशिप खपे, हिकिड़ी तसलसल खपे, हिकिड़ी कंटिन्यूटी खपे। ऐं सम्झां थो त महाराण शायदि थोरी ख़ुशि नसीबु आहे जो थोरो तसलसल रहियो आहे, थोरो माण्हुनि जो हिकिड़ी जेका पॉलिसी ठही आहे उन ते मुसलसल अमल दरामद रहियो आहे। शायदि जेकॾहिं असां वटि बि जेकॾहिं ईअं ई तब्दीलियूं अचनि हा त शायदि न थिया, पर आउं सम्झां थोरो रियलिस्टिक थियणु खपे। उन सॼे बावजूदि ॾिसो साईं, मुंहिंजो सिधो सुवालु आहे इहो, साईं मुजीब साहिबु बार बार हथु खणे पियो थो, उनखे मां पुछियो। सिधो सुवालु इहो आहे जेको आम माण्हू करे थो त साईं हिकिड़ो माण्हू हितां वियो PhD करणु, 3-5 साल लंदन वञी रहियो, यूनिवर्सिटीअ जा पैसा न आहिनि, उहे मुंहिंजे टैक्स जा पैसा आहिनि, उहे विया 5 साल हुते लॻायो, उतां न करे सघियो PhD। पोइ हिते जी कूड़ी सॼी PhD बि कई। उन खां पोइ हिते जॾहिं आयो त क्लास न वरितई, हुन वरी कमु इहो कयो त उहो वञी उते पेट्रोल पंप हलाइणु लॻो, उहो वञी रजिस्ट्रार थियो, उहो वञी इहा फिनामिना आम आहे। कंहिं हिकिड़ी यूनिवर्सिटी मां ॻाल्हि न पियो कयां, इहा फिनामिना आम आहे। टीचर्स एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट ते वेठा आहिनि। प्रॉब्लम इहा आहे त हुनखे क्लासरूम में हुअणु घुरिजे। क्लासरूम में छो नथा वञे क्लास टीचर? ऐं थोरो हिन ते तव्हां अचो साईं, तव्हांजी इजाज़त सां। पहिरीं त तव्हां सुवाल खे वरी हाणे ट्विस्ट करे वियो। पहिरीं तव्हां चयो त जेके PhD ॿाहिरां था करे अचनि उहे जेके आहिनि से पोज़ीशन ते आहिनि। हाणे वरी तव्हां चयो कूड़ियुनि PhD वारा। हाणे कूड़ियुनि PhD वारनि खे आवाम पाण ॾिसंदी, उनखे मां नथो डिफेंड कयां। कूड़ी PhD वारा पाण ॼाणनि, असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि खे ॾिसण ऐं उन्हनि खे सम्झाइण त बाबा कूड़ी PhD छो कई अथव।
तव्हां जेको असली सुवालु कयो त भई जेके PhD आहिनि, ऐं पहिरीं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां, उन खां पोइ हिन ते ॻाल्हायां थो। नंढिड़ो मिसाल इहो आहे त आउं डॉक्टर मुजीब सहराई PhD करे आयुसि 95 में इंग्लैंड खां, प्रोफेसर थियुसि, एसोसिएट प्रोफेसर थियुसि। उन सां गॾोगॾु आउं डायरेक्टर कंटिन्यू एजुकेशन बि हुयुसि। उन सां गॾोगॾु आउं प्रोवोस्ट हॉस्टल बि रहियुसि मेहराण यूनिवर्सिटी में। पर मेहराण यूनिवर्सिटी जे मैकेनिकल डिपार्टमेंट में फस्ट PhD मूं प्रोड्यूस कयो। त छा जेकर मां एडमिनिस्ट्रेशन पोज़ीशन थियुसि त छा मूं हुनखे पंहिंजे उहिदे खे ऐं पंहिंजी तालीम खे ऐं पंहिंजे एकेडमिक्स खे जस्टिफाई न कयो। ऐं तव्हांखे आउं इहो थोरी तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं जीअं तव्हांजा सुवाल आहिनि अहिड़ा जवाब बि अचणु खपनि। ठीकु आहे, इन्हनि खे ॿुधण लाइ तयारु हुजो। मां चयां इहो थो, मां तव्हांखे चवां थो, तव्हां सिंध यूनिवर्सिटी में वञो, तव्हां मेहराण यूनिवर्सिटी में वञो, तव्हां सेंटर ऑफ एक्सीलेंस में वञो, जेके दोस्त वेठा लियाकत यूनिवर्सिटी में वञो, कराची यूनिवर्सिटी में वञो, NID यूनिवर्सिटी में वञो, पाकिस्तान जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में वञो। तव्हांखे जेकॾहिं आउं नथो चवां 100%, पर अबव 50%, ऐं तव्हांजे उन माइंड सेट खे ॾिसी करे 50% थो चवां, दिलि चए थी 70% चवां, पर तव्हांजे माइंड सेट खे ॾिसी करे एटलीस्ट आउं चवां थो त 50% जेके माण्हू एडमिनिस्ट्रेशन पोज़ीशन ते जेकॾहिं प्रोफेसर वेठा आहिनि त उहे बहितरीनु प्रोफेसर बि आहिनि। तव्हां वञो ऐं बेस्ट टीचर एवॉर्ड ॾिसो, इन्हनि केतिरनि मां आई एम द बेस्ट टीचर एवॉर्ड, डॉक्टर ओकेली बेस्ट टीचर एवॉर्ड, साईं बेस्ट टीचर एवॉर्ड आहे, असां इहे ई पहुतासीं वाइस चांसलर ते। ॿियो सुवालु इहो आहे त दादा, ॻाल्हि इहा आहे त अनफॉर्चुनेटली जेके हिकिड़ा माण्हू आहिनि जेके सुबुह जो अचनि था, हिकिड़ो क्लास वठनि था। हाणे आउं प्रोफेसर सभिनी खे डिग्रेड नथो करणु चाहियां, पर हिकिड़ा अचनि था सुबुह जो अची हिकिड़ो क्लास वठी बस में, या अॼुकल्ह त कारूं सभिनी अची वियूं आहिनि माशाल्लाह, हलियो थो वञे, उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे। उहो प्रोफेसर आहे, उहो सुबुह जो आयो 9 खां 10 बजे हिकिड़ो क्लास वठी हलियो वियो, तव्हां बि हुनखे कोन ॾिठो, असां बि कोन ॾिठो, मुआशिरे कोन ॾिठो, वञी घर सुतो, वञी पंहिंजा बिज़नेस कयईं, प्राइवेट बिज़नेस कयईं। हिकिड़ो प्रोफेसर जेको 9 खां 5 ताईं शाम ते वेहे, हीउ मुंहिंजे साम्हूं प्रोफेसर वेठो आहे, डॉक्टर इस्माइल कुंबर, आई थिंक यू नो हिम मोर देन मी। छा ही सही प्रोफेसर न आहे? न, तव्हांखां मुंहिंजो सुवालु आहे, प्रोफेसर सही आहे या न आहे? मुंहिंजो सुवालु मां तव्हांखे प्रैक्टिकल मिसाल थो ॾियां। मुंहिंजो सुवालु उन्हनि उस्ताद लाइ प्रोफेसर आहे न आहे? छा तव्हां मूंखे ॿुधायो त ही सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जी सिंपलिक प्रेज़ेंटेशन आहे या न आहे? बिल्कुलु सही आहे। पोइ ही इज़ ऑन एवरी कमेटी, ही इज़ ऑन एवरी। छा कयूं? माण्हुनि जी कोताही आहे। असांखे माण्हू खपनि जेके कमु कनि, हिन जी जॻह ते मां ॿिए माण्हू खे रखां थो, कम ई कोन थो थिए। इट्स अनफॉर्चुनेट अफेयर। आउं नथो चवां त ईअं थियणु खपे, आई एम नॉट जस्टिफाइंग। अच्छा, ॿियो हिनजो हिकिड़ो बुनियादी सबबु सिंध जे हवाले सां, इहे जेके 4 यूनिवर्सिटियूं आहिनि, उनजो बुनियादी सबबु इहो आहे, अनफॉर्चुनेटली जॾहिं असां वटि यूनिवर्सिटीज़ डेवलप थियूं, असां अनफॉर्चुनेटली असांजा पुराणा तमामु सुठा वाइस चांसलर आहे, उन्हनि खे ॾाढो सुठे नालनि सां यादि कयो वेंदो आहे, ऐं वॾा लीजेंड आहिनि, ऐं उन्हनि जा नाला बि नथो खणा, मूंखे डपु थो थिए उन्हनि खे नालनि खणण में। उन्हनि खां रुगो इहो पुछो त तव्हां कॾहिं HR ते सोचो, तव्हां कॾहिं ह्यूमन रिसोर्स ते सोचो, तव्हां कॾहिं ऑफिसर डेवलप कया, तव्हां का ऑफिसरनि जी नर्सरी ठाही, ख़बर पई त फलाणे ॻोठ मां जितां साहिबु वास्तो पियो रखे, उन्हनि जूं बसूं पियो अचनि भरिजी मुलाज़िमनि जूं, उन्हनि जे ऑफिसरनि उहे क्लर्क थिया, उहे अॼु असांजा रजिस्ट्रार थिया 20 ग्रेड में पहुता। हाणे उन्हनि खे किथे यूज़ कयूं असां जिन चैलेंजिस में हलूं था, तव्हां तमामु घणियूं आहिनि साईं, तमामु थोरो वधीक वामो साईं थधो आऊं थोरो विच ते आहियां। साईं भाई खान ॾांहुं हलूं था। साईं भाई खान खां त मुंहिंजो सिधो सुवालु आहे त हीउ जेको तव्हां पढ़ायो था पिया, इहो फैशन, ड्राइंग, पेंटिंग, इन जी सोसाइटीअ में खपत किथे आहे साईं? महिरबानी। ऐं सभ खां ॾुखियो सुवालु त मूंखां पुछियो आहे। असुल मां तव्हांखे ॿुधायां त हिन समाज में, समाज जी डेवलपमेंट जे लाइ छा ज़रूरत आहे, एजुकेशन जी ज़रूरत छो आहे? पहिरीं त मां तव्हांखे ॿुधायां, तमामु मशहूरु जेके फिलोसफर आहिनि उन्हनि इहो ॿुधायो आहे त हिन समाज में जेका एजुकेशन आहे उनखे हमगीर बनाइणो आहे, पुरलुत्फ़ बनाइणो आहे, ऐं इकोलॉजिकली इंटीग्रेटेड बनाइणो आहे, जिते एंटागोनिज़म न हुजे, जिते तज़ाद घटि में घटि हुजनि, पर हम आहंगी सभ खां घणी हुजे। हाणे तव्हां ॿुधायो त जेका आर्ट आहे, माना लकली त जेके बि आर्ट जा जेके बि डिसिप्लिन आहिनि, जंहिंमें तव्हां फाइन आर्ट चयो, उन में डिज़ाइन, टेक्सटाइल डिज़ाइन चयो, कम्युनिकेशन डिज़ाइन चयो, तव्हां आर्किटेक्चर चयो, इंटीरियर डिज़ाइन चयो, ऐं तव्हां इवन सोशलॉजी चयो, मतिलबु इहे जेके बि आहिनि उहे बुनियादी तौर ते उन समाज जी हमगीरियत में इज़ाफ़ो था कनि, इन समाज खे पुरलुत्फ़, उनखे अट्रैक्टिव करण में उन्हनि जो वॾो रोल आहे। ऐं उन सां गॾु बाक़ी जेको आहे मतिलबु इकोलॉजिकल इंटीग्रेशन, फॉर एग्ज़ाम्पल उन में तव्हां साइंस आहे, टेक्नोलॉजी आहे, उन में तव्हांखे ॿिया जेतिरा बि डिसिप्लिन आहिनि उहे अचनि था। उन जे करे इहा जस्टिफिकेशन, आउं चवां थो उनजी मार्केटिंग,
जस्टिफिकेशन त आहे इन जेके सब्जेक्ट तव्हीं पढ़ायो था, आर्ट पढ़ायो पिया, डिज़ाइन पढ़ायो पिया, एतिरा ॿार निकिरनि पिया, मास कम्युनिकेशन डिज़ाइनिंग पढ़ायो पिया, इहे ॿार वेंदा त बेरोज़गार रहंदा या छा कंदा, की हिननि जी खपत कीअं हूंदी? मतिलबु मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त जेके बि आर्ट जा डिसिप्लिन आहिनि, आर्ट जे डिसिप्लिन खे असां विराईंदा आहियूं ॿिनि शाख़ुनि में. हिकिड़ी विजुअल आर्ट हूंदी आहे, हिकिड़ी परफॉर्मिंग आर्ट हूंदी आहे. हाणे परफॉर्मिंग आर्ट हिननि सभिनी ॿारनि खे ख़बर हूंदी, मतिलबु फिल्म इंडस्ट्री आहे, जेके दुनिया में मशहूरु तरीन फिल्मूं ठहनि थियूं. मां नथो सम्झां को ॾींहुं अख़बार में ख़ाली हुजे जॾहिं उहे ॿुधाइनि त हिन फिल्म हेतिरा बिलियन बिज़नेस कयो, बिलियन रुपीज़ में, बिलियन डॉलर्स में उनजो बिज़नेस थियो. ऐं उनखां अलावा जेका मिसाल तौरु आर्ट आहे, फाइन आर्ट आहे, मां हाणे हिकिड़ी ख़बर पढ़ी त उन में इहो हुयो त हिकिड़ी पेंटिंग लियोनार्डो डा विंची, ऐं लियोनार्डो डा विंची दुनिया जो तमामु वॾो जग मशहूरु आर्टिस्ट रहियो आहे, रेनेसेंस पीरियड जो आर्टिस्ट आहे. ऐं उहो बुनियादी तौर ते इटली में ॼाओ ऐं उनखां पोइ फ्रांस में माइग्रेशन कई. तव्हां अॼु बि ॾिसंदो त फ्रांस ऐं इटलीअ जे विच में वॾे में वॾो इशू इहो आहे त ॿई चवनि था असांजो शहरी हो. इटली क्लेम थी करे छाकाणि ॼाओ हिते हो, असांजो शहरी हो, ऐं हू इन जे करे चवनि था त हू असां वटि बाक़ी जेका ज़िंदगी गुज़ारियईं त असांजो शहरी हुयो. ऐं उन जी हिकिड़ी पेंटिंग जेका अॼु खां 4 या 5 साल ऑक्शन में खती, तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त 42 पाकिस्तानी बिलियन रुपीज़ जी वर्थ में उहा खपी आहे. 42 बिलियन रुपीज़ में हिकिड़ी पेंटिंग. मां त पंहिंजी सोसाइटी जी ॻाल्हि पियो कयां, हिते छा कंदो आर्ट पेंटर? मां तव्हांखे उहो ई थो ॿुधायां तव्हांखे त ऐं उहा पेंटिंग जेका आहे उहा वरिती कंहिं, उहा वरिती मोहम्मद बिन सलमान. अच्छा, उनखां पोइ इहा बि मज़े जी ख़बर ॿुधायां त तक़रीबन महीनो अॻु में चोरी बि थी वई अथव पेंटिंग, उहा बि ख़बर हली आहे. एक्चुअली थोरो नाज़ हिकिड़ो त तव्हांखे परसेप्शन चेंज करिणो पवंदो त एजुकेशन जॉब जे लाइ कान हूंदी आहे. एजुकेशन जेका आहे न उहा थोरो थोरो फॉर गॉड सेक इन 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 टैबू मां निकिरो. एजुकेशन ख़ाली नौकिरी वठण लाइ न हूंदी आहे, एजुकेशन हूंदी आहे माइंड खे लिबरेट करण जे लाइ. तव्हां एजुकेशन खे एॾो नैरो करे छॾियो आहे त नौकिरी खपे. तव्हां नौकर छो था पैदा करणु चाहियो? यूनिवर्सिटीज़ नौकर पैदा करणु नथियूं चाहिनि. मुंहिंजी यूनिवर्सिटी में को बि नौकर नथो प्रोड्यूस करे. वी हैव टू प्रोड्यूस ह्यूमन बीइंग, गुड ह्यूमन बीइंग, प्रोफेशनल पीपल, जिन खे ख़बर हुजे इनोवेशन छा आहे, लर्निंग छा आहे, क्रिएटिविटी छा आहे. ऐं दुनिया सॼी हिन वक़्तु स्टेम कंदी हुई, हाणे स्टीम थी करे. स्टेम हूंदी साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, मैथमेटिक्स. ए विधो वियो आर्ट. छो जो हीअ जेके हिन वक़्तु दुनिया तबाही जे तरफ़ वञे पई, हीअ जेको फंडामेंटलिज़म न वञे पई, तालिबानिज़ेशन न वञे थी, उहा असांजी धूरी आहे. ऐं हीअ धरती त रही आर्ट जी दिलदाद आहे. हिते तव्हां पुछो था त आर्ट नौकरियूं कीअं ॾींदी? पर आर्ट नौकरियूं न ॾींदी आहे. आर्ट जेको सो माण्हुनि खे ज़हन ॾींदी आहे, आर्ट माण्हुनि खे क्रिएटिविटी ॾींदी आहे. अगरि आर्ट नौकरियूं ॾे, असांखे नौकर खपनि ई कोन. सिंधी कॾहिं बुनियादी तौर ते नौकर रहिया ई न आहिनि. वी आर रिबेलियन. असां इनोवेटर आहियूं. अॼु बि सिंधी हिंदू मुंबई में वियो, वाहिद इमिग्रेशन फैमिली आहिनि. बम्बई में विया, अॼु उते सभ खां वॾा इनोवेटर आहिनि, वॾा बिज़नेसमैन आहिनि, वॾा ट्रेडर्स आहिनि. नौकरियूं कोन ॻोल्हूं. ऐं उन्हनि वटि हिकिड़ो फ़क़ीर कोन्हे. ही असां त हिन सोसाइटी खे बर्बादु कयो आहे. असां नौकर था पैदा करियूं. ऐं तव्हां असांखां सुवाल पुछो था त असां नौकरी छो था ॾियारियूं? मां ॿियो सवाल थो एजुकेशन था ॾियूं. असां एजुकेशन था ॾियूं. मुंहिंजे सुवाल जो रूट जिते आहे न उहो बिल्कुलु हिते ई आहे. मुंहिंजे सुवाल जो रूट हिते ई आहे. सिंधी सोसाइटीअ जो कामन माण्हू यूनिवर्सिटीअ खां ॿाहिरि कॾहिं बि को तालिबान मां न निकितो. इहा यूनिवर्सिटी हुई जितां छोकिरी तालिबान जे तालुक में निकिती. छा पियो थिए यूनिवर्सिटी? असल में तव्हां वरी तमामु नैरो पिया सोचियो. न त नैरो पिया. छोकिरी आई न, हिकिड़ी छोकिरी जंहिं सॼी सोसाइटीअ में सॼो मुल्क हिकिड़ी या घणी, पर हिकिड़ो इशू त हुयो. मीडिया ते घणा वेठा आहिनि फंडामेंटल. तमामु जेॾी महिल ॿुधो उहे ई वेठा पिया ॻाल्हाइनि. केतिरा वेठा आहिनि? तमामु घणा. उनमें यूनिवर्सिटी न यूनिवर्सिटियूं त उहा छाजे करे? उहा इन जे करे छोकिरी वई जो उन जेको असां 62 जो माहौल क्रिएट कंदासीं यूनिवर्सिटियुनि में, त अहिड़ा ई माण्हू निकिरंदा.
असांखे यूनिवर्सिटियूं ॾियणियूं आहिनि जिते आज़ादु सोच जे खे परवान चाहिणो आहे, जिते माण्हुनि खे इहो न प्रोविजन ॾियणो आहे, हिकिड़ो इन्वायरमेंट ॾियणी आहे जिते हू मज़े सां कमु करे सघनि। असां थोरो रिस्क बि नथा खणी सघूं न। साईं चयो न त हिकिड़ो ॿारु जेको कंहिं सबबु करे को इंसिडेंट थिए थो यूनिवर्सिटी सां हिनखे कपल करे था छॾीनि। तव्हां थोरो इन टोटलिटी में ॾिसो, मुंहिंजो ख़्यालु आहे, इंडिविजुअल में ॾिसो, हिकिड़ो वन इंसिडेंट खे मयार बनाए। ॾिसो इहो रिमार्क जेको आहे न, मां हुन ते वरी वज़ाहत न पे करणु चाहिए, पर हाणे मूंखे ज़रूरु थी पए थो। साईं ॻाल्हि इहा आहे त यूनिवर्सिटीअ जो ॿारु आहे, यूनिवर्सिटीअ में प्रॉब्लम थियो आहे त मां उनखे इहो त कोन लिखंदुसि त मंदर में थियो आहे। हीअ त ग़लति तक़ाज़ा आहे, हीअ त बिल्कुलु ग़लति तक़ाज़ा आहे। यूनिवर्सिटीअ जे हॉस्टल जे अंदरि पुट मुंहिंजे लाइ त सुवाल इहो आहे त उते इहो हथियार अंदरि वियो कीअं जंहिंसां ख़ुदकशी कई। जेकबाद जो जेको हेपेटाइटिस में थिए थो उन जे लाइ बि इहो लिखणु ज़रूरी आहे। उन जे लाइ बि इहो आहे, उन जे लाइ बि इहो सुवाल थिए थो। भाई इन ते वॾी डिबेट खपे। मुंहिंजे ख़्याल में हिन प्रोग्राम में असां आया आहियूं शायदि के ॿिए कॉन्टेक्स्ट में। अगरि उहो मीडिया जे हवाले सां को प्रोग्राम करिणो आहे त शायदि को ॿियो फोरम हुजे। हिते ऑडियंस बि उहो न आहे। हिते तव्हां मीडिया जे हवाले सां उहो प्रोग्राम करणु चाहियो त उहो अलॻि कयो। न न बिल्कुलु। अच्छा मूंखे बसि हिकिड़ो मिंट पोइ तव्हां ॾे थो अचां। अदा ॻाल्हि ॿुधी अथव, हिकिड़ा हूंदा आहिनि कचा घड़ा, हिकिड़ा हूंदा आहिनि पका घड़ा। साईं जेका ॻाल्हि कई, असां यूनिवर्सिटी में वेठा आहियूं, मूं वटि जेको ॿारु अचे पियो 16, 18, 19 ईयर्स जो, तव्हां इहो छो था भुलिजी वञो की इहा तमामु पढ़ियल लिखियल असांखां वधीक तव्हां माशाल्लाह ॻाल्हाईंदा आहियो। साइकियाट्री चवंदा आहिनि ॿार जी शख़्सियत जेका उहा 3 सालनि में, 5 सालनि में, 10 सालनि में, 15 सालनि में मुकमल थी वई। हाणे उहो ॿारु जॾहिं यूनिवर्सिटी पहुचे पियो, इहो हिकिड़ो पको घड़ो आहे, इहो असां उन पके घड़े खे कीअं था तब्दील करियूं इहो असांखां पुछो। न त हुन ॿार खे पैदा थियण खां पोइ हुनजे असां वटि एॾा मल्टाए इशूज़ अथव। 7, 8 अॼु बि सिंध में जेका एवरेज नंबर ऑफ चिल्ड्रन अथव की हर फैमिली में 4 खां 5 ॿार वेठा आहिनि। कॾहिं असीं उनखे वसाइल तव्हां कहिड़ा पिया ॾियो, हुन जा माइट जेके हुनखे छा पिया ॾियनि, मल्टीपल फैक्टर्स अथव। लेकिन तव्हां यकीन करियो यूनिवर्सिटी में हिकिड़ो पको ज़हन जेको अचे पियो, उन जी सोच, उन जी सुसाइड, उन जी पॉज़िटिव, उहो सभु अॻु में डिटरमाइन थियलु हूंदो आहे। असां उनखे लॻो थोरो घणो पॉलिश कंदा आहियूं, लेकिन इहो यकीननि अफ़सोसनाक आहे, उहो पंहिंजे उन ते ॻाल्हि थियणु खपे। लेकिन बुनियादी असीं इहो कोन पिया चऊं त असांजी ज़िमेदारी न आहे। लेकिन इहा अकेली यूनिवर्सिटी नथी करे सघे। ख़ानदान खां वठी तव्हांजी कम्यूनिटी, तव्हांजा नौजवान, तव्हांजा मीडिया जॾहिं सभु गॾिजी कमु न कंदा, उन वक़्तु आइसोलेशन में यूनिवर्सिटी नथी प्रोड्यूस कनि। ऐं लुगो हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि, जामशोर साईं एजुकेशन सिटी आहे, 3 यूनिवर्सिटीज़ आहिनि। तव्हां असांखां सुवाल त करियो, रोड जे हुन पासे लॻे थो छा इहा एजुकेशन सिटी आहे जंहिंमें 40-50 हज़ार शागिर्द हुजनि, जंहिंमें 8-10 हज़ार उस्ताद हुजनि? छा उन शहर खे अहिड़ो हुअणु खपे? इहो सवाल आउं तव्हां न। डॉक्टर भीखाराम कुझु चवणु चाहे थो। जी डॉक्टर। एक्चुअली ॾिसो, जीअं मुआशिरे में हर हंधि घर जा सभु भाती, सभु ॿार हिकिड़ी ज़हनियत जा न हूंदा आहिनि। असांजे यूनिवर्सिटी में मुरफ़त साहिब जी ॻाल्हि त असां वटि 19 ईयर्स 20 ईयर्स खां पोइ ॿार असां वटि ईंदा आहिनि यूनिवर्सिटीज़ में, चाहे कहिड़ी बि यूनिवर्सिटी हुजे। ऐं ॿार जी पर्सनैलिटी 5 साल खां वठी 11 साल जे विच में मेडिकली साइंस रिसर्च प्रूव कयो आहे त उनजी पर्सनैलिटी डेवलप थिए थी। पर्सनैलिटी हर ॿार जो पंहिंजो माहौल थियो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾिसंदो घर में त सभिनी जी तबियत हिकु जहिड़ी कोन्हे, मुख़्तलिफ़ हूंदी आहे। उन में मेजर कंट्रीब्यूशन मदर जो हूंदो आहे। उन खां पोइ ॿियो कंट्रीब्यूशन हूंदो आहे ओड़े पाड़े जो। फादर त पंहिंजे ॿार खे टाइम ॾींदो आहे, 5% खां वधीक कोन थो ॾेई सघे। सुबुह जो नौकिरी करे, शाम जो ॿियो कमाए, टियों वठि पकड़ दुनियादारनि जी ॼाण। उन खां पोइ जेको ओड़ो पाड़ो आहे, उन ते माना पहिरें त असांखे ॾिसणु घुरिजे पेरेंट्स खे। एज़ ए पेरेंट असांजो ॿोलाद आहे, असांखे एज़ ए पेरेंट पंहिंजो पाण खां माण्हू सुवाल करे थो, असांखे पंहिंजे ॿार खे डेली बेसिस ते असेस करणु घुरिजे त हू केॾां थो वञे, छा थो करे, कीअं थो करे। उहो असां माना कई रीज़न थी सघनि था, पर असांखे पंहिंजे ॿार लाइ ऐं पंहिंजी ज़ात लाइ टाइम स्पेयर करणु घुरिजे, जेको असीं नथा करियूं। सभ खां पहिरें नाइंसाफ़ी हितां शुरू थिए थी। उन खां पोइ अचूं था स्कूल्स में अचूं था। प्राइमरी स्कूल में हुजे चाहे, ऐं उन जा 2 क़िस्म, हिकिड़ो पब्लिक सेक्टर आहिनि, हिकिड़ा प्राइवेट आहिनि। प्राइवेट में येलो डे, अॼु ग्रीन डे, अॼु फलाणो डे, अॼु हेतिरी फ़ी आहे। पर उन्हनि खे जो इंसान रुगो एजुकेशन जो नालो इहो न आहे त तव्हां हू एजुकेशन खे असीं 3 हिसनि में विराईंदा आहियूं। हिकिड़ी उहा जेको जंहिंमें रुगो यादि कबो आहे, ॿी उहा जंहिंमें माण्हू उनखे एक्ट कंदो आहे, उनखे परफॉर्म करे ॾेखारींदो आहे। टियों हूंदो आहे अफेक्टिव डोमेन, जंहिंमें इंसानियत, इथिक्स,
इख़लाक़ियात उहा छा हूंदी आहे। त असां अॼुकल्ह छा आहे त बाबा 87 ते 88 ते थर पाए करे वियो, उन ॿार खे ॿियो कुझु टाइम ई कोन थो मिले, उहो रुगो वीचारो यादि थो करे, जंहिंमें असीं सुवाल था पुछूं उनमें उनजी अफेक्टिव डोमेन कंहिंसां कीअं ॻाल्हाइजे। आउं हैदराबाद जॾहिं पहिरीं आयो चपल में आयुसि, अकेलो आयुसि, बाबे खे कोन वठी आयो हुउसि। हींअर घणा ॿार हूंदा ॿारनि जा जेको पंहिंजे पेरेंट्स खां सवाइ कंहिं इंस्टीट्यूट में वेंदा हूंदा। अच्छा, माना हिकिड़ो त इहो माना ॿार खे असां सेल्फ सफिशिएंट, सेल्फ डिपेंडेंट, सेल्फ डिसिसिव, क्रिटिकल थिंकिंग जेको हुनजो जेको असां क्रिटिकल थिंकिंग उहा तॾहिं थींदी आहे जॾहिं माण्हू ॿ टे नॉलेज पढ़े पोइ पंहिंजा आइडिया ठाहींदो आहे, इनोवेटिव थींदो आहे। उहो ॿार जो पासो वीक करे छॾियो असां, इंसानियत वारो पासो, इथिकली शयूं उहो असां हुनजो वीक करे छॾियूं। उनखां पोइ प्राइमरी स्कूल में, सेकेंडरी स्कूल में जेको डिफेक्ट आहे उहो डिफेक्ट इहो ई आहे त माना त उन्हनि ॿारनि में सिर्फ़ु उन्हनि खे किताब पढ़ाया वञा, तोतो ठाहियो वियो आहे, पर हुनखे हुन में इख़लाक़ियत कोन सेखारी वई आहे। असांजा टीचर माना उहो शयूं असांजूं लेकिंग आहिनि, उन में नेचुरली हिकिड़ो सिस्टम अवेलेबल न आहे। अचूं था हायर सेकेंडरी ते, बाबा हायर सेकेंडरी जो इम्तिहान थियो, बाबा ठीकु आहे तव्हां रीजनल बोर्ड खोलियो, असांखे एतिराज़ु कोन्हे, सुठी ॻाल्हि आहे, पर हुनजो हिकिड़े सेंटर जो हिकिड़ो पेपर आहे, ॿिए बोर्ड जो ॿियो पेपर आहे। उन्हनि ॿारनि खे हिकिड़ी लेवल ते तव्हां उन परसेंटेज खे कीअं तव्हां मेजर कंदव, उन जे लाइ पेपर हिकिड़ो हुअणु खपे, हिकिड़े जॻह तां जनरेट थिए, ऐं उहो सभिनी उन बोर्ड ॿारनि जी या पब्लिक जी फैसिलिटी लाइ उन जूं मार्कशीटूं उते जनरेट थियनि, उन ॿारु उते ई अचे, पर उनजो पेपर हिकिड़ी लेवल जो हुअणु घुरिजे, जेको न आहे उनजे करे मिल्कप्रकाश बोर्ड जी पंहिंजी मर्ज़ी आहे, हैदराबाद बोर्ड जी पंहिंजी मर्ज़ी आहे, सखर ऐं कराची बोर्ड जी पंहिंजी मर्ज़ी आहे, केतिरियूं मार्कूं ॾियनि था, कीअं था कनि। पहिरीं ॻाल्हि त असांखे उते उन सिस्टम खे असांखे करिणो आहे असांखे बहितर। हाणे अचूं था त ॿारु ख़राबु कीअं थो थिए, ॿारु छो थो ख़राबु थिए, भई ठीकु आहे। साईं जी हिकिड़े सुवाल सां थोरो घणो माना 50% आऊं इन ते बिल्कुलु हू कंदुसि त जेकॾहिं मुंहिंजे ॿार खे आउं प्राइमरी में छॾे थो अचां ऐं 5वीं क्लास में जेकॾहिं हू ॿारु हॉस्टल में जेकॾहिं रहे थो, वाक़ई जेकॾहिं उहो ख़राबु थिए थो या हीअं थिए थो त उहो पेरेंट्स जो उन में रिस्पॉन्सिबिलिटी घटि हूंदी आहे, पर उनजो बि मेकेनिज़म असांखे जोड़णो पवंदो, छो त उन ॿार खे उन इन्वायरमेंट ख़राबु कयो आहे। उन इन्वायरमेंट में ख़राबु जेके माण्हू आहिनि अहिड़े क़िस्म जा उनखे आइडेंटिफाई करणु घुरिजे, उन्हनि जी हू करणु घुरिजे, सिस्टम करणु घुरिजे। फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजे ज़हन में हिन इंसिडेंट्स खां पोइ आइडिया आयो त डिप्रेशन जा ऐं साइकेट्रिक स्केल जा कुझु असां कुझु कोन्हे, हिकिड़ो प्रोफार्मा हूंदो, हर ॿार खे चइजे बाबा पहिरें ॾींहं ते बाबा ई भरे ॾे, उन मां असांखे ख़बर पइजी वेंदी त केतिरनि ॿारनि खे डिप्रेशन आहे, केतिरनि ॿारनि खे केतिरी एक्सट्रीम जी आहे। उन ॿारनि जी ॻाल्हि डिस्क्लोज़ बि न कजे, उन्हनि खे हिकिड़े पासे अलॻि सेपरेट करे पोइ उनजे पेरेंट्स खे घुराए उनजी काउंसलिंग करे ऐं उन्हनि जी शुरू में ट्रीटमेंट ऐं प्रिवेंशन करे सघिजे थी। अचूं था त भई हाणे हिकिड़ो मिंट ॾियां थो साईं, छो त हाणे तव्हां 2 टे क्वेश्चन सॼो मुंहिंजी यूनिवर्सिटी सां करे चुका आहियो न, त उन में इन करे जो आउं उन वक़्तु केॾीमहिल उन महिल त प्रोफेसर हुउसि, पोइ वाइस चांसलर बि थियो आहियां ऐं उन शयुनि सां गॾु गुज़रां पियो, सभु कुझु ॾिसां पियो। इशू इहो आहे त पेरेंट्स ॿारनि खे हॉस्पिटलनि ॾे पैसा रवानो करे उन खां पोइ उन ॿारनि जी पेरेंट्स जेको कंसंट्रेट करे वापसि ॻोठु वञे थो, घरु वञे थो, उहा शइ न मां पेरेंट वटि टाइम आहे त ॿारनि खे उहे एक्सेस कोन था कनि। न असां ॿारु अॻे प्राइमरी में त थिए थो, पेरेंट टीचर उहा मीटिंग्स थियनि थियूं, प्राइवेट में थियनि थियूं, पब्लिक में कोन थिए, प्राइवेट में सिर्फ़ु थियनि इन जे करे गाॾियूं केतिरनि पैसा केतिरनि फ़ी घणी वधायूं, हीअ करियूं हू करियूं, उहो उन लाइ थिए थो। प्राइवेट आई एम सॉरी प्राइवेट मेडिकल कॉलेज में एडमिशन थींदियूं, इंटरव्यू थींदो, उन इंटरव्यू में चयो वेंदो, पोइ उन खां प्रोफार्मा लिखियलु हूंदो, कारूं घणियूं गाॾियूं घणियूं, इहो ॾिसे त इहे पैसा असांखे 5 साल फ़ी ॾेई सघंदो या न सघंदो, उनजे पोयां इंटेंशन इहो, उनजे पोयां इहो इंटेंशन कोन्हे त उन ॿारनि खे कीअं बहितर करे सघूं। त असां पब्लिक सेक्टर में त असां वटि इहो आहे कोन, असां वटि उसूल आहिनि। इहो पेरेंट्स ऐं पेरेंट्स खे बि असां जॾहिं पाण फ़ोन कंदा आहियूं, टेलीफोन कंदा आहियूं, मुंहिंजे हिन 12-14 महीननि में मूं काफ़ी ॿारनि में कुझु शयूं लिखियूं, पर असां फ़ोन कंदा आहियूं, पेरेंट्स असांखे रेस्पॉन्स एतिरो न ॾींदा आहिनि, ॿिए ॾींहुं पिया ईंदा आहिनि, 3 ॾींहं पिया ईंदा, असीं चवंदा बाबा मैटर सीरियस आहे। त इहो एटीट्यूड पेरेंट्स खे बि बहितर करिणो पवंदो। भले हाणे मुजीब साहिबु ॻाल्हाइनि, ॻाल्हियूं त खोड़ आहिनि। न बसि मूं थोरो कनेक्ट पियो कयो त एक्चुअली ॾिसो नाज़ त तव्हां कॾहिं वञी मदरसनि में ॾिसो, यूनिवर्सिटी त ठीकु आहिनि, तव्हां जूं ॻाल्हियुनि में पंहिंजी जाइ ते कुझु सदाकतूं आहिनि, इन में त कोन्हे त हर शइ खे डिनाए करिणो आहे, हिते हक़ीक़तूं जेके आहिनि से आहिनि, पर तव्हां वञी कंहिं महिल मदरसनि में ॾिसो उन्हनि ॿारनि जी कीअं पई ग्रूमिंग थिए, उहे ॿार छो विया आहिनि मदरसे में। असांजी पॉपुलेशन राइज़ त ॾिसो छा पई थिए, जेकॾहिं हिन महिल पाकिस्तान जो वॾे में वॾो इशू आहे उहो पॉपुलेशन आहे। असां बेधड़क ॿार पिया पैदा कयूं, अनफॉर्चुनेटली आउं वरी पंहिंजे मुलाज़िमनि खे चवंदो आहे जेके वीचारा ग़रीब आहिनि, हिक खां वठी जेके चवंदा आहिनि मुलाज़िम भाउर आहियूं 15 ग्रेड ताईं, वधि में वधि ॿार हुननि जा आहिनि, 7 ॿार 8 ॿार माशाल्लाह, हेल्थ कार्ड 2 थियो वञनि।
ठीकु आहे। छा असां इहे ॿार पैदा पिया कयूं कंहिं ज़िमेदारी सां पैदा पिया कयूं या बसि मशीन आहियूं असां, इन्हनि में असां तेज़ आहियूं? उहे ॿार आउं तव्हांखे प्रैक्टिकल ॿुधायां, ऐं मूं ॾिठो आहे, असां उहे पेरेंट्स 5 सालनि खां पोइ उन ॿार मां बेज़ार थी उन ॿार खे मदरसे था मोकिलनि त असांजी हाणे जान छुटे हिन मां, हिनखे खाधो बि उते मिले, हिनखे जेको वणे सो वञी संभाले, पोइ वरी उते नियाणियुनि खे वरी ॿियनि था मोकिलियूं। उहे ॿार वरी पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां कुझु न कुझु परसेंटेज उहा वरी यूनिवर्सिटियुनि में बचे थी पई। तंहिंजे करे असां उते हाणे यूनिवर्सिटियुनि में वधीक नक़ाब, वधीक इन क़िस्म जो ध्यानु ॾिसूं था। असां पढ़ियासीं तॾहिं नक़ाब एतिरा न हुआ जेतिरा हाणे नज़र अचनि था असां। तॾहिं तूं हूंदे न, हाणे नक़ाब ॿियनि वटि अची विया। मुंहिंजो ख़्यालु आहे डिस्कशन त दिलचस्पु आहे, पर कुझु सुवाल आहिनि, सिलेक्टिवली सुवाल वठंदासीं, ऐं सभिनी असांजे महिमाननि सां कमिटमेंट इहा हुई त कलाकु ॾींदा, उन करे उन्हनि खे निकिरणो बि आहे। आमिर भाई माइक बाबू साईं माइक ॾे न, माइक साईं माइक भाई हितां खणो माइक, हितां खणो माइक। हा सिंधूअ खे ॾियो, सिंधूअ खे ॾियो। सिंधू अस्सलाम वालेकुम। असांजो सवाल त कंहिंखां एॾो ख़ासि न आहे, पर हिकु जवाबु ॾियणो हुओ अदनास हिते जी ॻाल्हि जो, जेको भाईकान शरका चयो वियो त आर्टिस्ट जेको आहे सिंध में, उन्हनि जो छा तव्हां फ्यूचर था ॾिसो? पहिरीं मूंखे हीउ जेको फ्रेम मूंखे नज़र अचे थो, इहो मूंखे लॻे थो आर्ट आहे, छो जो उन में तव्हां डिज़ाइनिंग ॾिसो था, उहो डिज़ाइनर जो कमु आहे जेको CN मां निकिरंदा। उन खां अलावा जेको टेबल्स आहिनि, चेयर्स आहिनि, इहो सॼो आर्टिस्ट जो कमु आहे। पहिरीं सिंध में असां वटि क्राफ्टमैन हुआ, आर्टिस्ट न हुआ, पर C8 खां पोइ अहिड़ा जेका अहिड़ा आर्ट जा इदारा आहिनि, उन खां पोइ असां वटि आर्टिस्ट पैदा थिया, जेको सिर्फ़ु पहिरीं ॿाहिरि पैदा थियनि पिया, पर हाणे सिंध में पैदा थियनि था। त इहो असांजो जवाबु हो। जी हा साईं, हिनखे ॾियो साईं। नालो सी त पंहिंजो पाण खे इंट्रोड्यूस कराईंदो। अली मुर्तज़ा सोलंकी, मां एक्चुअली इंडस्ट्री सां तालुक़ु रखां थो, मुंहिंजी पंहिंजी डिग्नोस कंपनी तव्हांजे साम्हूं आहे। रोबोट्स वारो जेको मुंहिंजा क्वेश्चन हिकिड़ो तव्हां सभिनी मौज़ूद हज़रात खां हुया त असांजी जॉब प्लेसमेंट मार्केट में केतिरी आहे? असां 20,000 असां जेके स्टूडेंट हर साल जेके फारिग कयूं था यूनिवर्सिटीज़ खां, उहे मार्केट में केतिरे रेशो में लॻनि पिया? ॿी ॻाल्हि इहा त हींअर जेको हींअर दुनिया 4th इंडस्ट्रियल रिवोल्यूशन ॾे वञे पई, जंहिंमें टेक्नोलॉजीज़ तमामु घणी इन्वॉल्व थिए पई, ऐं रोबोटिक जेके अची ह्यूमन बॉडीज़ खे जेकॾहिं उहे रिप्लेस कनि पिया, त असां छा रेडी आहियूं? हिन वक़्तु असांजी कंडीशन इहा त असांजा खोड़ सारा माण्हू जेके अनएम्प्लॉयड आहिनि, सुभाणे असां कहिड़ी पोज़ीशन ते बीहंदासीं? ॿी ॻाल्हि साईं उकली साहिब खां ई साईं चयो त असां एंटरप्रेन्योर जेके आहिनि उहे असां प्रोड्यूस कयूं पिया, असां जॉब क्रिएशन ॾे पिया वञूं, ऐं असां जॉब सीकर ॾे नथा वञूं। त मुंहिंजो क्वेश्चन इहो त असां हिन वक़्तु केतिरा सक्सेसफुल एंटरप्रेन्योर क्रिएट करे चुका आहियूं? महिरबानी तव्हांजे सुवाल जो। हिन वक़्तु असां यूनिवर्सिटी में पहिरियों दफ़ा असां कोई 14 पेटेंट इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन में सबमिट कया आहिनि, जंहिंमां 2 पेटेंट अप्रूव थी विया आहिनि, जिन जो वॾो कमर्शियल पोटेंशियल आहे। उन सां गॾोगॾु 21 स्टार्टअप्स बि असां ठाहिया आहिनि, जिन जो फ्यूचर अॻियां ॿुधाईंदा त केतिरे क़दुरु कामयाबु थियनि था। ॻाल्हि इहा आहे त दुनिया जंहिं तरफ़ डिजिटल रिवॉल्यूशन न वञे पई, उन में असां जेकॾहिं प्रिपेयर न थियासीं त इहे जॉब अञा बि घटिजी वेंदियूं। अॼु हाणे मां ॾिठो हिकिड़ो जेको सो हींअर ॾिठो त चाइना में जेको रेस्टोरेंट आहे उन में वेटर्स ख़तमु थी विया आहिनि, उहो रोबोट जेको सो खणी थो अचे फूड। चाइना में हिकिड़ो कंप्लीट डिजिटल रेस्टोरेंट आहे, उते ऑर्डर बि एप्लीकेशन जे थ्रू ॾिजे थो ऐं फूड सर्व बि रोबोट जे थ्रू थिए पई। त अञा बि माण्हुनि वटि जॉब घटि बियूं। जेकॾहिं असां हिन वक़्तु ताज़ो नवीद सिराज डेल जो कंट्री डायरेक्टर आयो हो साईं सिराज साहिब जो पुटु, त 78% इंडस्ट्रीज़ थ्रेटन फील कनि पियूं त उन्हनि जी इंडस्ट्री बंदि थी वेंदी। 1998 में दुनिया जूं 2 वॾियूं कंपनियूं अक्फा ऐं फ्यूजी हिन वक़्तु बैंक करप्ट आहिनि, बिकॉज़ प्रिंट फोटोग्राफी ख़तमु थी वई। दुनिया जी वॾे में वॾी टैक्सी कंपनी ऊबर, हिकिड़ी टैक्सी पंहिंजी कान्हेसि। इन जे करे जेके ट्रेडिशनल टैक्सी हुआ, जेके वॾा मालिकान, उहे थ्रेट फील था कनि, छो जो उन्हनि जी टैक्सियुनि जी हाणे हिकिड़ो सॉफ्टवेयर जेको आहे उहो रन थो करे सॼी टैक्सी। दुनिया जी वॾे में वॾी होटल एजेंसी Airbnb या booking.com वटि हिकिड़ी बि पंहिंजी होटल कोन्हे, रुॻो हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे। त जॉब्स त ख़तमु थींदियूं। अमेरिका में जेको IBM वाटसन जेको लॉ जो सॉफ्टवेयर ठहियो आहे, उन खां पोइ जेका एडवाइस उहो लॉयर ॾिए थो, सॉफ्टवेयर उहो 90% एक्यूरेट आहे। ह्यूमन माइंड सिर्फ़ु 70% थो ॾिए, जंहिंजे करे 50% स्कूल, लॉ स्कूल अमेरिका में बंदि थी विया आहिनि। ऐं असां अञा ताईं उते वेठा आहियूं। असांखे फास्ट सोचणो पवंदो। जेकॾहिं असां तब्दील न थियासीं
असां जेकॾहिं पाण खे इन तरफ़ न वठी वियासीं त अञा बि असांजा वधीक बेरोज़गार पैदा थींदा, छो जो रोज़गार घटिबो अनलेस यू हैव दिस इनोवेशन एंड एंटरप्रीनरशिप जो तव्हां वरी नयूं इनोवेशन करियो। ऐं इन लाइ असां हींअर ताज़ो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां नेशनल रोबोटिक्स जी लैब बि विन कई आहे ऐं हिकिड़ी लैब मराण में बि ठही आहे, हिकिड़ी नस्ट में ठही आहे। त इहो पोयनि 4-5 सालनि में ई थियो आहे, उनजो फ्रूट बाद में ईंदो। मराण ताज़ो जेको सो 2-3 प्रोजेक्ट ॿिया बि लॉन्च करे पई। हींअर क्लीन वाटर असांजो मार्केट में ईंदो महीने अध में, जेको असां पाण मार्केट करियूं पिया। ऐं खोड़ ॿियूं नंढियूं वॾियूं चीज़ूं, आर्सेनिक फिल्टर आहे, हीअ जेको डेनिम जीन में जेको डाई यूज़ थींदी आहे इंडिगो, उहा बि असां फस्ट टाइम दुनिया में नेचुरल इंडिगो जेको जामशेर में प्लांट आहे उन मां ठाही आहे। त खोड़ सारियूं इनोवेशन अचनि थियूं। तव्हां अचो, असांजे जेका कंसर्न डिपार्टमेंट वारनि सां इंटरेक्ट करियो ऐं इनोवेशन असांखे करणी पवंदी, इन खां सवाइ असांजो सर्वाइवल कोन्हे। थैंक यू साईं, थैंक यू। जी साईं, फतेह गुरफत साहब पुछनि था। अदा हिन ते घणो ॻाल्हाए सघां थो। ऐं तव्हां सां थोरो हिकिड़ी पंहिंजो एक्सपीरियंस थो शेयर करियां। 5-10 साल अॻु ऐं बेसिकली सोशियोलॉजिस्ट आहियां। मूंखे हिकिड़ी दावत आई इंटरनेशनल रिचेस्ट पीपल ऑफ द वर्ल्ड, उन्हनि जी मीटिंग हुजे। कॾहिं कॾहिं असां जहिड़े प्रोफेसरनि खे टिकट बि मोकिलींदा आहिनि, होटल बि बुक कराईंदा आहिनि, असां हलिया वियासीं। उते दुनिया जा तमामु रिचेस्ट माण्हू वेठा हुआ। इहो तव्हांजो सुवालु पैदा थियो त हिकिड़े माण्हू खे मुंहिंजो तव्हां त आहियो रिचेस्ट, तव्हांजो पीउ बि बिलियनियर, तूं बि बिलियनियर। हुन माण्हू ॿुधायो न, मुंहिंजे पीउ जी जेका हिकिड़ी जूस जी दुकानु हुई ऐं मुंहिंजो पीउ मूंखे $1 डेली ॾींदो हो। मूंखे कॾहिं $2 ते खपिया त मूं पंहिंजे पीउ खे चयो त मूंखे ॿियो $1 ॾे। हुन चयो बाबा ईअं कोन मिलंदी, 2 कलाक ईंदी मुंहिंजे दुकान ते कमु कंदी त तोखे $2 ॾींदसि। चए उन $, जॾहिं मूं पंहिंजी महिनत सां कमायो तॾहिं मूंखे ख़बर पई त पैसो कीअं कमाइबो आहे। नतीजे में चई मूंखे पैसे जो अहसासु थियो। असांजी सोसाइटी में माइट तव्हांखे कीअं पालाईंदा आहिनि। हाणे तव्हां माशाल्लाह गूगल जा माण्हू आहियो। मुंहिंजा भाउ साईं उकेली साहिबु जेका एॾी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त तव्हां जेको नौकिरी ऐं जॉब जी ॻाल्हि करियो त क्लिक करियो रिचेस्ट ऑफ पीपल ऑफ द वर्ल्ड। घणा आहिनि जेके यूनिवर्सिटी जा पढ़ियल ऐं हिन वक़्तु जेके आहिनि उहे जॉब सीकर आहिनि। हिकिड़ो माण्हू बि कोन मिलंदो। ऐं तव्हांखे कराची में नाला थो ॿुधायां, तव्हां बुंदू कबाब जेको आहे न इन ते वञी स्टडी करियो। तव्हां अख़्तर पगां वाला आहे, तव्हां जहांगीर सिद्दीकी आहे, पढ़ोसि उन जा किताब कि जहांगीर सिद्दीकी JS बैंक जो जेको मालिक आहे, इहे कोल्ड ड्रिंक जूं बोतलूं कराची खां वठी अचींदो हो। हिते जेके उहो 98 बोतल 12 में विकिणी, अॼु उहो मल्टी मिलियनर थियो। असांजे ॿारनि खे डिग्री सां गॾु गॾु इहो इंटरप्रेन्योरशिप जेका जेसि ताईं ओॾे ई खणी वेंदा आहियूं, जॉब मार्केट कान मिलंदी आहे। ऐं जीअं साईं चयो थोरे ॾींहं खां पोइ तव्हांजी ड्राइवर ख़तमु थी वेंदा, तव्हांजा डॉक्टर ख़तमु थी वेंदा, तव्हांजा वकील ख़तमु थी वेंदा। इहे सभु गूगल ते मौजूदु हूंदव। तव्हां केॾांहुं वेंदा इवन तव्हांजा इंजीनियर जेके उहे बि घणा ख़तमु थी वेंदव। हाणे उन जी जॻह ते रोबोट वठंदा। ऐं लुगो हिकिड़ी मिसाल ॿुधाईंदुसि, हिकिड़ो नालो लिखो दरक्षा मेमण। इहा छोकिरे जो रोबोटिक ते नासा सां कमु करे पई। हैदराबाद जी असांजी नियाणी जेका असां खां पढ़ी वई, अॼु उहा जेका अमेरिका में कमु पई करे। त जेसि ताईं तव्हां इनोवेटिव ऐं थोरो क्रिएटिव न थींदा तव्हां नौकिरी मां पंहिंजो पेट कोन भरे सघंदा। थैंक यू वेरी मच। नौजवान पंहिंजो नालो? सर सजाद हुसैन जमाली। हा, आख़िरी सुवालु आहे। हा, मुंहिंजो 4 ई वाइस चांसलर खां इहो सुवालु आहे त यूनिवर्सिटियुनि में जेके रिटायर कामर आहिनि इन्हनि जो ख़ात्मो कॾहिं थींदो ऐं ॿियो कॉपी कल्चर कॾहिं बंदि थींदी? मुंहिंजो 4 खां इहो सुवालु आहे, मूंखे महिरबानी करे इन ते जवाबु ॾिनो। बसि इन ते साईं मुजीब साहब सभिनि जे पारां ॾेई छॾे या तव्हां था ॾियो? हा दादा, हाणे उहो ज़मानो वियो जॾहिं कारतूस हलंदा हुआ ऐं फोटो स्टेट हलंदा हुआ। हींअर कॉपी कल्चर यूनिवर्सिटी जी लेवल ते तव्हां चओ था त ॿियनि यूनिवर्सिटी जी त ऐं यकीन कुझु यूनिवर्सिटी असांजा जेको एग्ज़ामिनेशन जो सिस्टम ई ॿियो थी वियो आहे। हाणे कॉपी कल्चर वारो ज़मानो ख़तमु थियो आहे। ऐं उहो ॿार कॉपी माना सम्झो त न हुअण जे बराबरि आहे। ऐं उनजो अॻे टीचर जेको फेवर या डिसफेवर कंदा उहो बि ख़तमु थी वियो आहे। उहो महिर मशीनूं पढ़नि थियूं उन क्वेश्चन्स खे। उनजे करे जेकॾहिं को ॿार माना इहो बहितरी थी आहे, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थी आहे यूनिवर्सिटी में। पर हाणे इन कल्चर खे असांजो सिंध जो कॉपी कल्चर न आहे, असांजो कल्चर न आहे। इहो हिकिड़ी बीमारी आहे, इनखे कल्चर न चओ। त कॉपी जी बीमारी कॾहिं ख़तमु थींदी? इहो बीमारी हेठि क्लासिस ते जॾहिं प्रोफेशनल लाइफ ते ॿार अचनि था असांखे उनखे एड्रेस करिणो पवंदो इंटरमीडिएट मैट्रिक लेवल ते। उन खां हेठि बि कोन्हे, इन करे जो उन खां हेठि अञा ॿार जो कैरियर ई कोन हूंदो आहे। उन करे वरी बि पाण इहो सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी स्कूल जे लेवल ते पाण खे इन ते सोचणो पवंदो। ॿिए पार्ट जो जवाबु मुजीब साहिबु ॾींदो। न बसि ठीकु आहे साईं, काफ़ी ॿुधायो। थोरो हिन जो जवाबु ॾियूं न। बसि हाणे वियो ख़तमु।
टंडेजाम जे ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि जे लाइ मां चई सघां थो, पर हाणे आउं त पंहिंजी यूनिवर्सिटी ॻाल्हि कंदुसि। सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में हिकिड़ो बि रिटायर्ड मुलाज़िम कोन्हे, इहो ऑन द रिकॉर्ड आउं चवां पियो, नंबर 1। अच्छा, नंबर 2 त रिटायर्ड माण्हू जी माना इहा न आहे त हाणे को मरी चुको आहे, ठीकु आहे। रिटायर्ड माण्हू बि इंसानु आहे। रिटायर्ड माण्हू जा 2 ऑप्शन्स आहिनि। प्रोफेसर कॾहिं बि रिटायर न थींदो आहे, ठीकु आहे, जेको हक़ीक़तनि प्रोफेसर आहे। ऐं आउं चवां थो जेका असांजी जॾहिं खां 2002 खां हायर एजुकेशन आई आहे, उन पंहिंजे सिस्टम बिल्ट में अहिड़ियूं शयूं विझी छॾियूं आहिनि, जेको बि एक्टिव प्रोफेसर आहे ही कैन बी अलाइव, ही कैन बी प्रोडक्टिव फॉर लाइफ लॉन्ग, ठीकु आहे। असां वटि एमरेटस प्रोफेसर आहे, त उन क्राइटेरिया खे फुल करे अची सघे थो। तंहिंजे करे असांखे सभिनी खे, असांजी बि ज़िमेदारी आहे त जेकॾहिं असां कंहिं प्रोफेसर खे एंगेज करणु चाहियूं था त असां उन क्राइटेरिया खे फॉलो करे उनखे प्रॉपर फोरम्स तां अप्रूवल वठी उनखे उन ते अपॉइंट। महिरबानी साईं, महिरबानी डॉक्टर भाई खान शर साहब, महिरबानी साईं डॉक्टर असलम मुकेली साहब, महिरबानी डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त, महिरबानी डॉक्टर मुजीब सराई साहब, महिरबानी डॉक्टर भीखाराम साहब, तव्हां सभिनी जी महिरबानी। मुंहिंजो ख़्यालु आहे ॾाढो दिलचस्पु आहे, सो वधीक हली सघिया, पर कमिटमेंट इहा आहे त कलाक जे अंदरि महिमाननि खे फ़ारिग करिणो हो, इन करे असीं प्रोग्राम जी क्लोज़िंग बि कयूं था, हिन सां गॾु असांजो प्रोग्राम बि पुॼाणीअ खे पहुतो। महिरबानी साईं।